अस्सलाम वालेकुम वीवर्स, द मॉर्निंग ऑफ धरती में तमाम सभिनीनि खे भलीकार चवां थी। ऐं गुज़िरियल हफ़्ते मां सम्झी सघां थी त अमां इलाही बिज़ी हूंदो, छो त सकाफ़ती हफ़्तो हुयो ऐं सिंध वासियुनि जी ईद हुई ऐं मुख़्तलिफ़ चैनल ते इलाही शोज़ थिया हुया। मां बि उन शोज़ जो हिसो रही आहियां ऐं नसीर मूंखे लॻे थो त अञा ताईं हुन सकाफ़ती हफ़्ते में ई आहे ऐं हुन अवां जी टाइम में महसूसु थिए थो त अवां हिन महिल ताईं ईद मल्हाए रहिया आहियो। बिल्कुलु, उहो शहर अञा ताईं तारी आहे, असां ताईं ज़ाहिर आहे पंहिंजी सकाफ़ती ऐं क़ौमी ईद जेका आहे। सो उन मौक़े ते ई दोस्त कंहिं मूंखे टाई गिफ्ट कई हुई, इस्माइल पामर असांजो दोस्त आहे। सो उन्हनि जी ख़्वाहिश हुई तव्हां हुई पाए विया, पर उन्हनि ॾींहंनि में मोस्टली असां शलवार कमीज़ में हुआसीं, सो हीअ टाई पाइण जो मूंखे मौक़ो न मिलियो। सो मूं चयो उन खां पोइ जॾहिं असीं पहिरियों प्रोग्राम कंदासीं त ज़रूरु ई पाईंदासीं ऐं ज़ाहिर आहे पंहिंजी धरती सां मुहबत जो हिकिड़ो निरालो अंदाज़ आहे सकाफ़ती टाई में, इन करे पाती आहे। ऐं यकीनन प्यार के डेस जी ज़रूरत न आहे हूंदी, हाँ लगे तारीख़ुनि जी ज़रूरत न आहे हूंदी। स्क्रीन ते ॾिठी त सुठी बि लॻे थी। सो थैंक यू सो मच। ऐं वाक़ई ज़बरदस्त सकाफ़ती ईद गुज़री ऐं हर साल जीअं हिन साल बि न रुगो सिंध अंदरि पर सिंध खां ॿाहिरि जिते बि सिंधी रहनि था उन्हनि पंहिंजी सकाफ़ती ईद शानदार अंदाज़ सां मल्हाई ऐं वबा जे ॾींहंनि जे बावजूदु माण्हू वॾे तादाद में घरनि खां ॿाहिरि आया, उन्हनि हिन ईद खे सेलिब्रेट कयो। ऐं ख़ुशी जी ॻाल्हि इहा आहे त हर साल ईअं थिए थो त न रुगो सिंधी ॻाल्हाईंदड़ माण्हू जेके आहिनि उहे हिन ईद खे शानदार अंदाज़ सां मल्हाइनि पिया, पर जेके माण्हू सिंधी नथा ॻाल्हाइनि पर सिंध जे कल्चर सां प्यार कनि था उहे बि हिन ईद खे शानदार अंदाज़ सां मल्हाइनि पिया। ऐं अले मुंहिंजा मारूड़ा नओं जेको अली ज़फ़र जो गानो आयो ॾिसो केॾो वायरल थियो आहे ईद ते, ऐं उन्हनि सिंध वासियुनि जो शुक्रियो बि अदा कयो। पंजाब हुकूमत जे तरफ़ां ऑफिशियल तौर ते ही ॾाहाड़ो मल्हायो वियो, कैनेडा जे वज़ीर आज़म जे तरफ़ां बि ऑफिशियल लेवल ते कैनेडा में ही ॾींहुं मल्हायो वियो ऐं सालियानो हिन ॾींहं में जहिड़ो कर इज़ाफ़ो थिए पियो थो। ऐं उन सां गॾोगॾु जेकॾहिं तव्हां असीं ॾिसूं मुल्क जी जेका सूरत हाल आहे पॉलिटिकल, त मुख़ालिफ़ धुर जी जेके 11 पार्टियूं आहिनि उन्हनि जो जेको इतिहाद आहे उन्हनि जे तरफ़ां जेका तहरीक आहे उहा ॾींहों ॾींहुं तेज़ थींदी पई वञे। हाणे इस्तीफ़ाऊं जेके आहिनि उहे बि जमा थियण जो सिलसिलो शुरू थी वियो आहे, पंहिंजी पार्टी क़यादत वरितो इस्तीफ़ा बि जमा थियनि पिया था। इस्लामाबाद ॾांहुं मार्च जो बि उन्हनि फ़ैसिलो कयो आहे त मार्च बि थी सघे थो, मुख़्तलिफ़ हंधनि ते धरणा बि थी सघनि था। ऐं वॾी ॻाल्हि त सुभाणे मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाज खां पोइ सुभाणे लाहौर में जेको आहे वॾो पावर शो करणु वञे पर नसीर ही जलसो कीअं थींदो, छो त मीनारे पाकिस्तान में त उन्हनि पाणी छॾे छॾियो, हाणे कीअं थींदो उहो जलसो? वो डैम जी शिकिल इख्तियार करे वियो आहे। इंतहाई मतिलबु माज़ी में असीं ॿुधंदा मुख़ालिफ़ धुर त इलाही परेशान हूंदो। सो मुख़ालिफ़ धुर वारा परेशान ज़रूरु आहिनि पर हू ज़रूरु कंदा एहतिजाज, ऐं इहे अहिड़े क़िस्म जूं जेके बि कोशिशूं थियनि थियूं उन सां मुख़ालिफ़ धुर वारा वधीक जेके आहिनि मज़बूत थियनि था। अहिड़ी कोशिशि मुल्तान में बि थी, उन्हनि खे ग्राउंड में जलसो करण जी इजाज़त न ॾिनी वई पर उन्हनि चौक ते जलसो कयो ऐं ज़बरदस्त जलसो रहियो। हाणे छा थींदो ॾिसूं था, जेकॾहिं मीनारे पाकिस्तान ते न थियो पर लाहौर में जलसो ज़रूरु थींदो। ऐं इहे जेके जलसा आहिनि उन्हनि सां ख़बर पवे थी त हुकूमत जेका आहे उहा काफ़ी बौखलाहट जो शिकार आहे। अहिड़े क़िस्म जा जेके फ़ैसिला आहिनि हू कनि पिया, किथे पाणी छॾे था छॾनि, किथे उन्हनि खे ग्राउंड जा जेके क्रिकेट ग्राउंड हो जिते मुल्तान में जलसो थियणो हो उनखे उन्हनि ताला हणी बंदि करे छॾियो, किथे कंटेनर रखी रस्ता ब्लॉक था कया वञनि। पर उन मां ख़बर पवे थी त हुकूमत ऐं हुकूमत जूं जेके सहकारी धुरियूं आहिनि उहे हिन तहरीक खां काफ़ी ख़ौफ़ज़दा नज़र अचनि। अच्छा, हिकिड़ी ॿी शइ खां बि असां इलाही ख़ौफ़ज़दा थी विया आहियूं, उहो आहे कोरोना जी ॿी लेयर। ॿी लेयर पहिरीं लेयर खां बि वधीक ख़तरनाक आहे ऐं इलाही सारे माण्हू जेके हिन साल जेके पंहिंजी जानूं वञाए वेठा आहिनि, इलाही सारा माण्हू हिन बवा सां मुतासिर थिया आहिनि। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु SOPs ते अमल न थियण जे करे जेके हुकूमत में माण्हू आहिनि, हुकूमती हुक्मरान आहिनि, उन्हनि खे बि इलाही मुतासिर कयो आहे ऐं काफ़ी हुकूमती हुक्मरान जेके आहिनि उहो बि पंहिंजी ज़िंदगी वञाए वेठा आहिनि। हुजनि वज़ीर हुजनि मुख़्तलिफ़ उहे बि उन सां गॾोगॾु आम माण्हू बि वॾे तादाद में जेके आहिनि हिन वबा जो शिकार थिया आहिनि ऐं काफ़ी अहम शख़्सियतूं जेके आहिनि दुनिया लेवल ते पाकिस्तान लेवल ते उहे असांखां विछड़ी वियूं आहिनि हिन वबा जे करे। पर ॾुख जी ॻाल्हि उहा ई आहे जीअं मां चयो पिया त असांजा माण्हू अञा ताईं हिन मामले खे सीरियस न पिया वठनि, SOPs ते अमल न पिया कनि ऐं जिते किथे ॾिसो इवन मास्क पाईंदे तमामु घटि माण्हू नज़र अचनि था। सो असीं बार बार इहा अपील कंदा आहियूं, हर प्लेटफॉर्म तां कंदा आहियूं त जेतिरो थी सघे पंहिंजनि घर भातियुनि जो पंहिंजनि बचनि जो ख़्यालु कयो ऐं SOPs ते अमल कयो जेतिरो थी सघे थो, जेतिरे हिते मुमकिन आहे। ज़ाहिर आहे ज़िंदगी जो गाॾो बि हलाइणो आहे पर उन सां गॾोगॾु SOPs ते अमल करे असीं पंहिंजूं ज़िंदगियूं जेके आहिनि उहे बचाए सघूं था। ताज़ो जेको सूबाई सलाहकार जंग विड़ूं था, इहे नज़र न अचण वारी जंग आहे पर विड़ूं था पोइ बि बहादुरी सां। पर हिते टाइम थियो आहे टॉप स्टोरीज़ जो, अचूं था ॾिसूं टॉप स्टोरीज़।
मुखालिफ़ धुर जी हुकूमत ख़िलाफ़ तहरीक तेज़ केतिरनि ई मेंबरनि इस्तीफ़ाऊं जमा कराए छॾियूं। अपोज़िशन सुभाणे लाहौर में वॾो पावर शो करणु वञी रही आहे। जनवरी जे आख़िर ताईं इस्लामाबाद तरफ़ लॉन्ग मार्च ऐं धरणे जूं तयारियूं बि हलंदड़। वज़ीर आज़म जो चवणु आहे त मुखालिफ़ धुर जे तहरीक खां ख़ौफ़ज़दा न आहिनि। जेकी त ख़ाली थींदा उते ॿीहर इलेक्शन कराईंदासीं। कोरोना जी ॿी लहर इंतहाई ख़तरनाक साबित थी रही आहे। फ़ौतगिन तोड़े मुतासिरनि जे अंग में ॾींहों ॾींहुं बाद पाकिस्तान में चीन खां पहुतल वैक्सीन जो ट्रायल बि हलंदड़। मुस्तक़बिल में पाकिस्तान अमरीका, चीन, बर्तानिया या रूस मां कहिड़े मुल्क जी वैक्सीन जी चूंड कंदो, उन ते बहस हलंदड़। चीन में आइस फेस्टिवल जूं तयारियूं हलंदड़। बर्फ़ मां अहम ऐं दिलचस्प मुजस्मा ठाहिया पिया वञनि। फेस्टिवल जो इफ़्तिताह ईंदड़ महीने थींदो। नाज़रीन, टॉप स्टोरीज़ अवां ॾिठियूं। हाणे वठंदासीं मुख़्तसर ब्रेक ऐं ब्रेक खां पोइ जेकी महिमान शख़्सियत असांखे जॉइन कंदी उन्हनि जे बारे में असीं मुख़्तसर अव्हांखे ॿुधाईंदासीं, छो त ब्रेक खां पोइ इलाही कुझु ॿुधाइणो आहे अव्हां सभिनीनि खे। ऐं उहा महिमान शख़्सियत जेका आहे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जा सभ खां वॾा जेके आहिनि उहे पारखू आहिनि ऐं झरझंग में हू लतीफ़ साईं जो पैगाम आम कंदा रहनि था। अॼु असीं उन्हनि सां कोशिशि कंदासीं त ॻाल्हि ॿोल कयूं त जेकी मौजूदा हालतूं आहिनि उन्हनि में लतीफ़ असांखे कहिड़ो दर्स ॾिए थो, असांजे रिश्तनि जे विच में, ख़ानदाननि जे विच में जेके इख़्तिलाफ़ आहिनि उन्हनि खे असीं कीअं ख़तमु करे सघूं था। लतीफ़ असांखे कहिड़ो दर्स ॾिए थो, सो उन महिमान शख़्सियत सां अवां जी करायूं था मुलाक़ात, पर मुख़्तसर ब्रेक खां पोइ। जेॾो तुंहिंजो नाव बाज बि ओॼाई मङा, रीह थूणीअ रीह थंभे, तूं छपर तूं छांव, कोॼाड़ो कहां तोखे मालूम सभु की। नाज़रीन, अॼु असांजे प्रोग्राम में जंहिं महिमान शख़्सियत शिरकत कई आहे हींअर, उन्हनि जो असांखे जॻहि अरसे खां इंतज़ारु हो, पर हू सिंध खां ॿाहिरि हुआ, उनजे करे असांजे प्रोग्राम में शरीक न पे थी सघिया। पाण दौरे हाज़िर में शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जा सभ खां वॾा पारखू आहिनि ऐं झरझंग में शाह साईं जे पैगाम खे आम कंदा रहनि था। मुख़्तलिफ़ महफ़िलुनि में, मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि में, इवन फैमिली गैदरिंग्स में बि हू लतीफ़ जी प्रचार कंदा रहनि था। मक़सदु सिर्फ़ु इहो ई आहे त अॼु जेको नफ़्सा नफ़्सी जो दौरु आहे, माण्हू पंहिंजनि खां परे थींदो पियो वञे, उते लतीफ़ सरकार छा थो फ़रमाए, सो उन में उन्हनि जो वॾो किरदारु आहे। न रुॻो एतिरो, पर हू मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि में वञनि पिया, पर जीअं त अॼुकल्ह जदीद टेक्नोलॉजी जो दौरु आहे, सो उन्हनि जदीद टेक्नोलॉजी जो फ़ाइदो वठंदे शाह साईं जे पैगाम खे आम करण लाइ रोज़ानी राति जो 10 वॻे उहे फेसबुक ते पंहिंजे पेज तां लाइव ईंदा आहिनि ऐं लतीफ़ सरकार जो जेको पैगाम आहे उनखे पंहिंजे फेसबुक पेज तां बि जेको आहे माण्हुनि ताईं पहुचाईंदा आहिनि। न रुॻो एतिरो, पर सिंध जा जेके बि मसइला हुजनि, पोइ उहो दरियाह ते बंदि ॿधण जो मामिलो हुजे, उनखां सवाइ सिंध जे नाणे जो मसइलो हुजे, सिंध जे ज़मीननि ते कब्ज़ो करे उतां जे मक़ामी माण्हुनि खे तड़े उते रिहाइशी स्कीमूं अॾण वारो मामिलो हुजे, थर जे कोयले जे ते कब्ज़े वारो मामिलो हुजे, या कराची में जेके नदियूं हुयूं पुराणियूं उन्हनि ते मली नदी ऐं ॿियनि ते कब्ज़े वारो मामिलो हुजे, उन्हनि मिड़नी मामलनि ते हू असांखे रोडनि ते बि नज़र ईंदा आहिनि त कोर्टुनि में बि नज़र ईंदा आहिनि। जी नाज़रीन, आउं ज़िक्र करे रहियो आहियां साईं अंब गोपांग साहिब जो। सो अॼु असीं उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं लतीफ़ सरकार जे पैगाम ते, मुख़्तलिफ़ मामलनि ते लतीफ़ साईं असांजी रहनुमाई कीअं था कनि, ऐं गॾोगॾु असीं उन्हनि सां ॿियनि मुख़्तलिफ़ मामलनि जेके हींअर हलनि पिया था उन्हनि ते बि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। अंब गोपांग साहिबु, तमामु घणी महिरबानी, अव्हां असांखे अॼु टाइम ॾिनो। तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां मौक़ो ॾिनो। लख लाइक़। असां सिखूं पिया तव्हांखे ॾिसण जे लाइ जेको आहे दुनिया, त आउं सम्झां थो अॼु मुंहिंजो माइटु जेको आहे उहो मुंहिंजी वंगार वेही वियो आहे, अॼु ई मुंहिंजी तारीफ़ करे वियो आहे ऐं उन घटि में सभिनी खां वॾो वारो लफ़्ज़ हज़ब करे छॾियो। अच्छा, आउं फ़क़ीर माण्हू आहियां। लतीफ़ साईं जो लतीफ़ साईं जो इहो छा त बसि इहो ज़िंदगी आहे, लतीफ़ साईं जे हवाले कई आहे। अम्मा मूंखे सॾींदी हुई, अखियुनि जी अब्बा तूं नज़राने ताईं नज़रानो असीं ॿार ॼणे पर पीरनि जे हवाले करे छॾींदा, उनखे चवंदा हुआसीं नज़राने जो। पोइ कुझु अधु ज़िंदगी पीरनि वटि बि गुज़ारीसीं, उन खां पोइ वरी जॾहिं आज़ादु थियासीं त हाणे वरी हीअ सॼी दुनिया असांजी जेका आहे उनजा नज़राने जा थी विया। तव्हांजी महिरबानी, तव्हांजी तव्हांजो मौक़ो आहे। न आउं त हर वक़्तु जेको आहे सो कंहिं कॉल जे इंतज़ार में हूंदो आहियां, त केॾी महिल किथां को सॾु अचे ऐं मूंखे चवे थो को लतीफ़ साईं जो बैत ॿुधाए, को हीअ सिट मूंखे सम्झाए, पोइ उन में को ईअं न आहे को भई आउं जेको आहे सो अकुले कुल आहियां।
ऐं सभु कुझु मूंखे जहिड़ो हाल आहे बिल्कुलु सर। इल्म सां ज़िद इल्म सां न कबो आहे। तो तव्हांजी आउं सम्झां थो त हीउ जेको आहे बिस्मिल्लाह जेको आहे पंहिंजे प्रोग्राम जी धरती जी जेका शुरूआति आहे लतीफ़ साईं जे प्रोग्राम सां थी ऐं आख़िर त थींदी कोन, जेको थींदी असीं छाजे लाइ उहा घुरूं। बिल्कुलु सर। उहो जंहिंजो मसइलो आहे उहो पाण ॼाणे, छो त असांखे लतीफ़ साईं जेका ज़िंदगी ॾिनी आहे उनजो शुक्रियो अदा करणु। बिल्कुलु सर। जेकॾहिं असां माण्हुनि खे हींअर ई जेके फॾा जेके फसाद ई मसाला ई जहिड़ा जटा ई जेकी बि असुख आई असांजी सोसाइटी में उहो माण्हू को हिकिड़ो बैत लतीफ़ साईं जो सम्झी वठे त सभिनी शयुनि तां माण्हू हथु पोइ आगाज़ बि लतीफ़ साईं जी शाइरी खां कजे। उहो ई तव्हांखे ॿुधायां थो त लतीफ़ साईं चवंदो शुक्र गॾियासूं सुपिरी, शुक्र गॾियासीं सुपिरी, शुक्र गॾियासूं सुपिरी जीअरे जानी यार। वाह 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 वाह। हिकिड़ो माण्हू मरी वियो उन खां पोइ मुंहुं ॾिठोसीं त न को हुनजो रूह ख़ुशि थींदो न को असांजो रूह ख़ुशि थींदो। पाण ॾिसो नी ज़िंदगी जा जेके 3 फेज़ आहिनि उनमें जेको अदम वारो फेज़ आहे जंहिंमें बि पाण गॾु हुआसीं, पर पाण गॾु हूंदासीं कंहिं झिरणे में, कंहिं जेको आहे जुड़ में, कंहिं जेको आहे बसर में, पटाटे में। पोइ चओ त माण्हू ईअं त कोन थो ठहे न। पोइ ॿी जेका ज़िंदगी जी आहे इहा हिक ॿिए खे ॾिसूं वेठा आहे, अखियूं ऐं नक इहे जेके आहिनि, ऐं उन खां पोइ हिकिड़ी ॿी ज़िंदगी आहे जंहिंजी पाण खे ख़बर न आहे, जंहिंजे उहे वरी छा त माना असांजा पोटा ईंदा उन्हनि जा पोटा। ॿी ज़िंदगी को कॉन्सेप्शनल न आहे, ख़बर न आहे। हीउ क़ुर बि ॾाढो चिटाई सां ॿुधाए थो त ॿी ज़िंदगी आख़िरी ज़िंदगी माना असांजो मुस्तक़बिल। जीअं असीं चवंदा पिया असांजे जेका वॾनि जी जेका दुनिया हुई, जेका वॾनि जी जेका ज़िंदगी जेका हुई उहा ॾाढी भली हुई, या असीं हींअर चवंदा पिया असांजी जेका ज़िंदगी आहे उहा त यार सुठी कोन्हे, पर असांजी जेका ॿी जेका ज़िंदगी ईंदी जेका आख़िरत असांजी थींदी उहा आख़िरत असांजी भली हूंदी। असांजी आख़िरत जेका आहे उहा दारोमदार रखे थी असांजे औलाद ते। छो त असांजो जेको मुस्तक़बिल जेको आहे उहो असांजो औलाद आहे। जेकॾहिं असांजो औलाद सुठो आहे, फज़ीलत वारो आहे, असीं मुतमइन आहियूं, पोइ भला असांजी आख़िरत सुठी थी वई। पर जेकॾहिं असांजो औलाद भला असांजो फ्रूट, जीअं असांजे माइट मुंहिंजी जेको आहे हेॾी वॾी ॻाल्हि कई त असां जेको आहे जिथे किथे भला असीं पाण कुझु नथा करे सघूं, ऐं चवंदो भला ठीकु आहे आउं कुझु नथो करे सघां। जेके माण्हू कमु कनि था उन्हनि जे पुठियां बीह रहिजे, उन्हनि जे पुठियां बीह रहिजे, अॻियां वञण जी ज़रूरत कोन्हे का। पर आउं अॼु जेको आहे तव्हांखे ॾिसी फ़िलहालु त तव्हां ॿिनि सां मुखातिबु आहियां, पोइ जेका सॼी दुनिया पाण खे ॿुधे थी, उन सॼी खे सां मुखातिबु आहियां लतीफ़ साईं जे हिन बैत सां। शुक्र गॾियासूं सुपिरी जीअरे जानी यार, चई वेठे जनी वट में, वेठे जिनी वट, जिनजे पासे में वेठा आहियूं, हीअं त तव्हांजे वट में वेठा आहियूं, वट थींदी आहे भित जी, माने लाज़मी हीअ त स्टोरियूं त उन वक़्तु कोन हुआ न। बिल्कुलु। भर में वेठे जनी वट में कोड़े छा करार, कोड़े करार। मज़ो आहे, मज़ो अची वियो हिते, मज़ा पर कोड़े, कोड़े माना अनलिमिटेड, करोड़े न कई, कोड़े थिया करार, करोड़े त वरी बि ॻणिजी वियो न, कोड़े थिया करार, कोड़े छा करार। हाणे वरी दुआ थो घुरे, जेका आउं बि घुरां थो, हीअ बैत पाण पछाड़ीअ पढ़ंदासीं इंशाअल्लाह, छो त में दुआ आहे हीअ पछाड़ी ॿियो पढ़बी त धणी किज मधार पाड़ो तन पिरनि, वाह वाह, इहे जेके पिरी सुपिरी उन्हनि खां धार, उन्हनि खां असांखे धार निकिरजी। नसीर जेका शिकायत कई असीं हींअर जंहिं जेको आहे सो इंसान ज़ात जी जेको तरक़ी जो सफ़र करे जेको असांजी तहज़ीब जेका अॼु हिते पहुती आहे, जंहिंमें आउं सम्झां थो त लतीफ़ साईं जे हिन बैत मुताबिक़ त जन्नत हुअणु खपंदी हुई। जीअन से संघार अॼे जनी घार, वाह वाह, जीअन से ख़ुदा करे उहे मुंहिंजा मिट माइट ख़ुशि हुजनि जिन आउं घर में गुज़ारियां थो। छो त लतीफ़ खे ॾाढो सवलो करे जॾहिं ॿुधाईंदासीं नसर में त माण्हू खे सम्झ में अची वेंदो। बिल्कुलु सर। चई जीअन से संघार, से इट मीन्स दिस इज़ कंडीशन, सभु माण्हू न जी सघंदा हिन दुनिया में, उहो माण्हू जीअंदो जेके माण्हू कहिड़ा हूंदा, जनी संदा ॿार 8 ई पहर अगूंदड़, माना जिन जा बच्चा 8 ई पहर ख़ुशि हूंदा, 8 गूंदर चइबो ॾुख खे, जॾहिं अॻियां विझ बसि माना इहो न अची वेंदी, माना ॾुखिया आहे अगूंदर। अंजाम लतीफ़ साईं चवे थो त जीअन से संघा अॼे जनी घारियां, जनी संदी वाड़ चोर न छोहे वछड़ा। वाह वाह वाह। लतीफ़ साईं हीअ जेको असांजी वरी हिफ़ाज़त थो करे सोसाइटी जी, जीअन से संघा
अधे जनी घार पर अगरि आऊं आहियां हीअं दुआ घुरां मुंहिंजा पुट हा माना उन्हनि जा घर अहिड़ा आहिनि आउं रही सघां हा मुंहिंजूं धीअूं हिते अची रही सघनि थियूं मुंहिंजा दोस्त हिते अची रही सघनि था छो असां सॼी ज़िंदगी जेको आहे सो माण्हुनि वटि गुज़ारियो आहे पर हींअर जेकॾहिं जेको आहे मुंहिंजे घर में को महिमान अचे मुंहिंजो पुटु चए थो बाबा आहे कोन ऐं ओचितो त आउं ॿाहिरि निकिरी पवां ऐं ॾिसां त बाबा हीउ छा पियो तूं चवीं मुंहिंजा पुट अहिड़ा कोन्हे रुगो थींदा पर आउं हिकिड़ी जनरल हिकिड़ी ॻाल्हि थो करियां माना असां त जिते वञूं था असांखे माण्हू वठी बचनि में विहारींदा त इहो ऐं इहा ॻाल्हि ॾिसी पोइ जेको आहे माण्हुनि खे चवंदो रोंदो आहियां पोइ हुते वेही त अहिड़ो माहौल त पंहिंजे माइटनि में पैदा कोन करे सघियो आहे हीअ तव्हीं कीअं जेको आहे पोइ ॾाढियूं पोड़ियूं उहे अची वेंदियूं नौजवान तोजरियूं धीअरूं जीअं मूं तोखे चयो न हिकिड़ी धीउ मुंहिंजी वधी वई आहे त लतीफ़ साईं अहिड़ो हिकिड़ो माहौल ठाहिण थो चाहे जीअं से संघार अजे जनी घारियां जनी संदी वाड़ चोर न छोए वछड़ा हाणे वरी सॼी सोसाइटी घर में निकिरे थो हाणे वरी सोसाइटी में थो अचे जीअं से संघार उहे क़ौमूं जीअंदियूं उहे मुल्क जीअंदा छो त लतीफ़ जो दाइरो यूनिवर्सल आहे लतीफ़ को भिथिया जो न आहे न को सिंध जो आहे न को जेको आहे सो एशिया जो आहे हुनजो दाइरो जेको आहे सॼी दुनिया आहे मुबालको नथा कयूं सॼी काइनात हुनजो दाइरो आहे पोइ शाइर त पोइ ईअं बि चई था वञनि पर ॻाल्हि आहे जेको दाइरो असांजो आहे ॾिसो जीअं से संघार अजे जनी घारिया मान सिट ॾाढी ॿुधण जहिड़ी आहे जेको माण्हू ॿुधे थो इन सिट ते सोचे ज़रूरु मान लहनऊं सार ख़ुदा करे मन मुंहिंजी को सार लहे कॾहिं अजे जनी घारिया मान लहनऊं सार विच विलीअ ॾींहुं अड़े विला ॾींहुं माना अकेला जॾहिं थी वञूं जॾहिं केर बि न रहे पुट बि हलिया विया सभु अबो बि हलियो वियो अमा बि हली वई छोकिरा बि जेका पंहिंजे लाॾनि खे वठी उहे बि हलिया विया ऐं हींअर हिन हालति में ऐं उहे कहिड़ा माण्हू हूंदा जेके इन सोसाइटी खे बचाईंदा बिल्कुलु ही सवाल आहिनि सर अमा बिल्कुलु सवाल तव्हां पुछो पर सवाल त ॻाल्हि में ॻाल्हि तव्हांजी मर्ज़ी आहे तव्हां शेड्यूल छो थी कॉपी कल्चर में आउं न पढ़ियो आहियां छो त ऐं हीउ लतीफ़ जेको आहे सो स्कूलनि में न पढ़ियो आहे न को यूनिवर्सिटी में पढ़ियो आहे हीअ झर झग जी शइ आहे हीअ काइनात जी शइ आहे तंहिंजे करे ऐं जेको तव्हांखे बैत ॿुधायां थो त कहिड़ा माण्हू आहिनि जेके लतीफ़ दुआ करे अहिड़ा माण्हू जीअनि त ऐं सम्झां थो लतीफ़ असां सां मुखातिबु आहे हींअर सॼी सिंध सां मुखातिबु आहे भला जेके सुठा माण्हू न आहिनि उन्हनि खे फ़िलहालु छॾियूं था भला जेके सुठा माण्हू जेके आहिनि भला उन्हनि सां लतीफ़ मुखातिबु आहे उन में आउं तव्हां सां गॾु शामिलु आहियां छो त अलाह जुग जीअनि अजे जनी घार शाल मसुके वीअरी जियां पही पीअनि वीअरी चइबो आहे त खूह खे अॻे छा हूंदो वॾे खां वॾो मसइलो हूंदो हुओ पाणी जो हाणे बि इहो ई मसइलो आहे पर अॻे पाणी जा हेॾा वसीला न हुआ रण में जॾहिं माण्हू जॾहिं सफ़र कंदा हुआ पोइ उन में जेको आहे माण्हू खां सफ़र विसरी वेंदो हो त केॾां मूंखे वञिणो हो जॾहिं माण्हुनि जी मानी खुटी वेंदी जॾहिं माण्हू जो पाणी खुटी वेंदो पाणी आख़िरी साल पाणी खुटी वेंदो पोइ जेको आहे माण्हू पाणी जी जेको आहे ॻोल्हा कंदा हुआ चए त अलाह जुंग जीअर जुंग माना बहादुर मुड़ुस माण्हू अजे जनी घारिया जीअं शाल मसुके हाणे वीअरी जी माना हींअर थींदी ओताक अलाह जुंग जीअनि अजे जनी घारिया शाल मसुके माना कॾहिं बि न शाल मसुके वीअरी जियां पही माना मुसाफ़िर जियां पही पीअनि जीअं उहे कहिड़ा माण्हू हूंदा जेके ॾिसण सां छा थिए मुर्कण अखड़ियनि असल में मुर्कण जो कमु चपनि जो आहे लतीफ़ तो चवे त हीअ अहिड़ा माण्हू आहिनि अहिड़ा माण्हू हूंदा जो उन्हनि खे ॾिसण सां जेको आहे ॻोढ़ा ॻड़ी पवंदा अखियूं असांजो मुर्की पवंदो हीअ असांजो सॼो जेको वजूद आहे उहो असांजो मुर्की पवंदो मुर्कण अखड़ियनि जन ॾिठे मुंहुं थिए माना जॾहिं उन्हनि खे ॾिसजे त ईअं लॻे त मुंहिंजो सॼो वजूद जेको आहे खिली पियो आहे मुंहिंजूं जेके अखियूं आहिनि उन लाइ लतीफ़ साईं चयो त खण अखियूं खिल अहिड़ो इलाज में ठहियो ई माना ॾिसो न हिकिड़ा इलाज अहिड़ा आहिनि जेके फिज़िकल इलाज आहे पर हीउ जेको रूहानी जेको इलाज आहे केॾो माण्हू परेशान हुजे न बसि उहो रुॻो उहो अथत थो ॾिए सॼी सोसाइटी खे पर हीअ हिकिड़ी सिट सां पढ़ूं जे ककर बंद किपार झुड़ नेणो न लाइ माण्हू ख़ुशी में बि कॾहिं कॾहिं रोईंदो आहे माण्हू ॾुख में कोन रोईंदो
माना ही माण्हू जो इलाज आहे ॻोढ़ा जेके आहिनि जेको निकिरंदा माण्हू इलाज आहे माण्हू जो ककर मंझि किपार माना झुड़ जेको आहे मुंहिंजे किपार में घिड़ी वियो आहे मुंहिंजे अखियुनि में घिड़ी वियो आहे ककर मंझि किपार झुड़ नेणो न लहे चई जहिड़ा मुंहिंजा सुपिरी चई जहिड़ा मुंहिंजा सुपिरी तहिड़ा मेघ मल्हार चई जहिड़ो मुंहिंजो महबूब जहिड़ो मुंहिंजो सुहिणो आहे न चई हीअ जेके मेघ मल्हार जेके आहिनि इहे अहिड़ा सुहिणा पर चई हिकिड़ी दरख़्वास्त कहिड़ी आहे खण अखियूं खिल या वञनि सूर संधा कयो जी पटा करे जी भॼी विया जीअं चवंदा आहिनि घोड़ा घोड़ा करे जेका सूर भॼी विया हेॾा त इहो आहे इलाजु तव्हांजे सॼी सोसाइटी जो इलाजु इहो आहे असांजे घरनि जो सोसाइटी जी हींअर सभु माण्हू कावड़ियल हींअर असीं सभई माण्हू गॾु रहूं था सर हिन शयुनि खे कंप्लीट कंदासीं हिन ॻाल्हि ॿोल जे सिलसिले खे जारी रखंदासीं सर मजबूरी अची वई आहे मतिलबु ब्रेक अची वियो आहे नंढे शॉर्ट ब्रेक जो वापसि मोटी ईंदासीं असां सां गॾु रहिजो साईं त चए थो त माइट मूंसां माना जेको आहे सो वंगार थो वहे पर इहा हक़ीक़त आहे ऐं ज़ाहिर आहे उनखां केर बि इनकार नथो करे सघे त इल्म जो हिकिड़ो समुंड आहे न जेको छोलियूं पियो हणे सो किथां खां केॾां वञूं किथे असीं उन्हनि खे वठी वञूं ज़ाहिर आहे असांजे ज़हनुनि में पंहिंजा सवाल पर ॻाल्हि मां ॻाल्हि इहो ई हिकिड़े दानिश्वर ऐं हिकिड़े जंहिं वटि तमामु घणो इल्मु हूंदो आहे त उनजी वॾी निशानी इहा हूंदी आहे त उन्हनि खे हज़ारे ॻाल्हियूं उन्हनि खे हूंदियूं आहिनि सो अंब गोपांग साहिब जूं ॻाल्हियूं हलनि पियूं यकीनन तव्हांखे मज़ो ईंदो हूंदो वरी अचूं था अंब साहिब ॾांहुं सिखूं था अच्छा जेको हिन वक़्तु हिन माशरे जा हालात आहिनि हिन माशरे में जेको माहौल अवां बि ॾिसी रहिया आहियो जेकॾहिं शाह लतीफ़ ज़िंदा हुजे हा त पोइ उनजे छा तासुरात उहो मतिलबु कीअं फील करे हा ख़ुदकुशी करे छॾे ख़ुदकुशी करे छॾे छो त एॾो अदबी ॾिसो न आउं हर वक़्तु सोचींदो आहियां भला मुंहिंजो यादि हीअ जेको आहे जेको वीहनि आहे ज़हन मटिजी वञे तीअं उठ घोड़े वांगुरु जी सघूं बाक़ी जेको थिए पियो उहो त ॾिसी नथो सघिजे ॾिसी सघिजे थो ऐं हिकिड़ो बैत तव्हांखे लतीफ़ साईं जो ॿुधायां थो जंहिंमें चए थो हक़ीक़त हिन हाल जी जे ज़ाहिर करियां ज़री हींअर माउ धीउ हिक ॿिए सां कीअं थियूं हलनि तव्हांखे त ख़बर हूंदी जियूं आहियो तव्हां भाइर हिक ॿिए सां कीअं था हलनि इहा बि तव्हांखे ख़बर आहे बिल्कुलु हिकिड़ो भाउ अचे थो ॿियो भाउ निकिरी थो वञे माना इहे आहिनि हाल जूं हक़ीक़तूं लतीफ़ माज़ी जो शाइर न आहे रुॻो हाल जो अॼु असां सां ॻाल्हाए थो हाणे अॼु फ़र्ज़ु करो असीं था ॻाल्हायूं आउं लतीफ़ जे पारां थो ॻाल्हायां तव्हीं ॿुधो था त आउं रुॻो तव्हांखे हिकिड़ो सुवालु थो पुछां त हक़ीक़त हिन हाल जी माना ऑफ दिस कंडीशन्स फ्रॉम विच वी आर गोइंग जस्ट लाइक अ बर्निंग पाइप माना बरंदड़ पाइप मंझि जी माण्हू गुज़रंदो असीं ईअं पिया गुज़रूं बिल्कुलु सर हाणे इहा लतीफ़ साईं जे आॾो जॾहिं कैफ़त आई हूंदी त लतीफ़ साईं ख़बर छा चयो हूंदो ख़ुदकशी न कई हूंदी ख़ुदकशी खां वधीक हिकिड़ी अज़त थींदी आहे उन में माण्हू लोड़ींदो आहे माण्हू अंधो थी गुज़ारींदो आहे ॿोड़ो थी गुज़ारींदो आहे गूंगो थी माण्हू गुज़ारींदो आहे हाणे अॼु जी सूरत खे लतीफ़ हीअं आउं त घटि में ईअं थो ॾिसां लतीफ़ साईं चए थो वाई वञे मिशाल वाई माना ज़बान वढिजी वञे वाई वञे मिशाल कने कीअं सुणा सम्झाईंदो त सवली ॻाल्हि थो हीअ तव्हां त इहो महिरबानी कई त इहा ॻाल्हि पुछी ऐं इन खां वधीक आउं कहिड़ी एक्सप्रेस कयां हिन सूरत हाल खे चए थो त मुंहिंजी ज़बान वढिजी वञे छा असीं जेके ॻाल्हियूं करियूं था केरु ॿुधे नथो जेकॾहिं ॿुधे नथो लतीफ़ थो चवे जेकॾहिं ॿुधे नथो त पोइ अहिड़ी ज़बान जी ज़रूरत कहिड़ी आहे पोइ ज़बान वढे छॾिजे की ॿुधूं छा पिया कूड़ गिलाऊं असीं त हिते लता जा गीत ॿुधणु आया हुआसीं हिते के सुठियूं ॿोलियूं ॿुधणु आया हुआसीं हिते बातियूं ॿोलियूं ॿुधणु आया हुआसीं पोटे सां नथा मिली सघूं ॾोटे सां असां नथा मिली सघूं जेको आहे हिते माण्हू ताला हणी छॾिया आहे कोन केरु हिते कोन्हे माना असांजी जेका सूरत हाल आहे जंहिंमें असीं गुज़ारियूं था माना अहिड़ियूं वारदातूं थियनि थियूं इहे टेलीविज़न ते जेके अचनि थियूं अख़बारुनि में अचनि थियूं इहो 1% तव्हांजी सोसाइटी असांजी सोसाइटी जंहिं भंजदा जो शिकार आहे उनजो लतीफ़ साईं जे हिन बैत खां वधीक आउं सम्झां त केर बि जेको आहे आहतो न करे सघंदो जेको चए थो वाई वञे मिशाल कने कीमत सुणा अञा बि चए थो भलो करे भाल चए थो अञा बि अलाह साईं हिकिड़ी महिरबानी करे त अखियुनि अंधो थिया
ॾिसी न सघां भला ख़ुदकशी नथो करे, नथो करे। इहो मूं ज़बान कयो। वञे हली, ॿुधी न सघां, ॾिसी न सघां। पर इहो 300 साल अॻे चयो अथसि, हा, वाह वाह। पर 300 साल पोइ जेको लतीफ़ अचे थो उहो 300 साल नथो जी सघे। उनमें उहा ज़रूरत न आहे, उनमें उहा बर्दाश्त न आहे जेका हुन माण्हू में हुई। अॼु मां सम्झां थो तव्हांजी सोसाइटी बची सघे थी जेका लतीफ़ आहे हिकिड़ी सिट जेकॾहिं तव्हां ॿुधी वठो, वाह, हिकिड़ी सिट। उनखे आउं नथो चवां त क़ुर तव्हांखे ॿुधायूं, तव्हांखे लतीफ़ ॿुधायूं, तव्हांखे हदीसूं ॿुधायूं, फज़ा, हिकिड़ी सिट लतीफ़ जी खोड़ आहे जेका असांजी सोसाइटी खे बचाए सघे। वाह वाह। अलाह ॿिए तेसे जी ॻाल्हि कोन था करियूं। हींअर छा आहे, असां में इख़्तिलाफ़ आहे, असां में इलाही जेके झेड़ा आहिनि, फॾा फसाद अंदरि में, असीं ॻाल्हायूं कोन था हिकु ॿिए सां। बिल्कुलु असीं सभई माण्हू कावड़ियल आहियूं, हिकु ॿिए खे परचायूं कोन था। माना हींअर ॼण त हिकिड़ो ई कमु रहियो आहे त ॾिसो त केरु असां सां विढ़े त कोन थो। गाॾी में वेठा आहियो, रक्शे में वेठा आहियो, ॾिसो त पासे वारो माण्हू मूंसां विढ़े त कोन थो। माना थोरो पेर तव्हां जेके धकु लॻी वञे तव्हांखे धकु हणी कढंदो। वाह। चई वाई वञे मिशाल कने कीम सुणा, चई भलो करे भाल त अखियुनि अंधो थिए। इन सूरत हाल मां निकिरण जो हिकिड़ो ई तरीक़ो आहे त हू चवंदई तूं मचो। वाह वाह। अरे बाबा केरु आहे, माना हिकिड़ो माण्हू लतीफ़ साहिब वटि दाह खणी आयो आहे, पता पहिरियों चाचा विढ़िया आहे, नाना विढ़िया आहे, अब्बा विढ़िया आहे, अम्मा विढ़ी आहे, अदी विढ़ी, सभु माण्हू लतीफ़ साहिब खे दाहूं वञी ॾींदा। हींअर बि दाहूं असीं पंहिंजे पीरनि खे ॾींदा आहियूं, फ़क़ीर ॿियो कंहिंखे कोन ॾींदा आहियूं। वॾे खे ॾिबी आहे, हिक ॿिए खे मतिलबु ॿुधाईंदा आहिनि। माना पीउ जी दाह माण्हू कंहिंखे ॾींदो, पुट जी दाह माण्हू कंहिंखे ॾींदो। पोइ इहे मुर्शिद जेके हूंदा आहिनि, असांजा क़िबला जेके हूंदा आहिनि, उन्हनि खे पोइ क़िबलनि में जेको असां सां हशर कयो आहे, पोइ उन ते बि कॾहिं ॻाल्हाईंदासीं। पर असांजा जेके क़िबला जेके हुआ उहे वाक़ई वॾा माण्हू हुआ, जंहिंजे करे असीं अञा ताईं जेको आहे जीऊं था पिया। लतीफ़ साईं असांखे ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि थो ॿुधाए त हू चवंदई तूं मचो वाता वराए। चई छो? चई अॻराई जो करे ख़ता सो खाए। माना फ़र्ज़ जुर्म लागू कंदासीं हुन ते, पर जेकॾहिं तूं बि विढ़े, हू बि विढ़ियो त पोइ 2 लठियूं तोखे वधीक घटि लॻंदियूं, 2 हुनखे वधीक लॻंदियूं, पर कमु त साॻियो तो कयो न। माना हीअ असांखे बर्दाश्त जो सबक़ु जेको आहे, हींअर सवाइ बर्दाश्त जे तव्हां ॿियो को हथियार बि न आहे। माना उन में तव्हांजा घरू तलकात हुजनि या तव्हांजा समाज जा तलकात हुजनि, हींअर तव्हांखे सिर्फ़ु लतीफ़ जो ही हिकिड़ो बैत तव्हांजी मदद करे सघे। हू चवंदई हाणे इनखे तव्हां वसी करे वञो, हिन बैत खे तई हुकूमतनि ताईं खणी वञो, मुल्कनि ताईं खणी वञो, क़ौमुनि ताईं खणी वञो, छो विढ़ियल त सभु आहिनि न। हू चवंदई तूं बचो वाता वराए, चए अॻराई जो करे ख़ता सो खाए। चई पांध में पाए वियो कीने वारो कीन की। वरी ॻाल्हि खे वेढ़े हीअं थो तुंहिंजो पर हीउ कीनो, हीउ बुग़्ज़, हीउ जेको आहे सो कुदूरतूं कुल्फ़तूं जेको रखियो वेठा आहियो, लुंडियूं भलाऊं जेको पालियो वेठा आहियो पंहिंजे दिलि में, इन मज़ा थींदो छा हिन मज़ा? छा खणी वेंदो? बनी बि हिते पई हूंदी, कारखाना बि हिते पिया हूंदा, प्लाट बि हिते पिया हूंदा। उन लाइ असां वटि हिकिड़ो ऑप्शन आहे, लतीफ़ ॾिए थो हिकिड़ो ऑप्शन। हींअर असीं गॾु जीऊं था पिया, हलूं पिया, कमायूं पिया, खाऊं पिया, ख़ुशि न आहियूं। छो? हा, मानी जी भुख आहे, मानी असीं होटलनि ते वञी था खाऊं। मायुनि असांजा मानी पचाइण विसरी वई, थां धोइण विसरी विया, कपिड़ा धोइण लॻा विसरी विया हलिया। सभु कुझु क़बूल आहे, पर पाण में कावड़ जो त न घटि में घटि। जेका माई मुंहिंजे ॿार ते सुठी पई, उहा बि जेकॾहिं कूड़ थी ॻाल्हाए त पोइ आउं त गुज़ारे वञा न। पोइ न फ़र्ज़ु करियो मुंहिंजो पुटु मूंसां कूड़ ॻाल्हाए या पीउ पुट सां कूड़, अबा पैसा था खपनि, कोई शइ वठे कोन्हे के पैसा, छोरा भेण तुंहिंजे लाइ जेको आहे ॼणियमि, पोइ हितां खां असीं शुरू था थियूं, तोखे ॼणियमि, पोइ हीअं कयमि, पोइ शादी करायमि, हाणे अञा बि जेको आहे पैसा पैसा पैसा। हू छा कंदो? या बंदूक खणंदो, पंहिंजो पाण खे मारींदो, यार दोस्त खां वठंदो, पिनंदो, पोइ धाड़ा हणंदो। छा करिणो हो? अबा जाम पैसे। हाणे पैसा बि छाजे लाइ? मोबाइल थो वठां जेको आहे 50,000 वारी। बाबू 50,000 वारी छो? असांजे घर जी बजेट ई 50,000, 5,000 वारी। पोइ 50 न, पोइ लख जी वठी ॾींदासीं। फ़िलहालु ॿाहूं ॿधूं, पुट खे बि ॿाहूं ॿधणियूं आहिनि, बाबे खे बि ॿाहूं ॿधणियूं आहिनि। न असीं ॿियो असां जॾहिं पुट बि गिची में हथ विझी बाबे खे अचे त बाबा ॾाढा न ॻाल्हाई, मां दसे साईं। ऐं तव्हां सराइकी ॿिन्ही जी ॿोली आहे, न करे सराइकी लाइ हलियो अथव। छो सराइकी ॿोली वारो माण्हू जेको बि मुंहिंजे साम्हूं हूंदो आहे न, हुन सां उहा ॿोली ॻाल्हाईंदो। तंहिंजे करे हीउ हिकिड़ो भेद तव्हां ॿुधी छॾियो। ख़ुदा लॻे थो तव्हां
विढ़ियल न हूंदा पंहिंजा पाण में, न सर ॾाढा सुठा था लॻो, ख़ुशि था लॻो। जी सर जेको माण्हू घर बचाए वियो न जेको हिन समाज में, उहो ई माण्हू कामयाबु आहे। छो तव्हांजी दुनिया सिर्फ़ु तव्हांजो घर आहे, ॿियो को बि तव्हांजो कोन्हे। घर रिश्ता मतिलबु माना घर माना तव्हांजो कबीलो जेको आहे, तव्हांजो भेणूं आहिनि, तव्हांजा भाइर आहिनि, तव्हांजा सौट आहिनि, तव्हांजा मासात आहिनि, चाचा आहिनि, मामा आहिनि, इन्हनि जी हिकिड़ी सोसाइटी ठाहे विझो। भला कबीलनि खां चिड़ आहे न असांखे, भई कबीला नथा ठाहियूं, भला असीं पंहिंजा पाण में 200 भला आऊं आहियां, आऊं हींअर पंहिंजी 5वीं पीढ़ी सां हलां, ॾाॾे सां हलियुसि, भाइरनि अबे सां हलियुसि, भाइरनि सां हलियुसि, पुटनि सां हलियुसि, हाणे पुटनि ॾोटनि सां पियो हलां, अञा बि मुंहिंजी सदाई त आऊं 6वीं पीढ़ी सां बि हलां, ऐं 100 साल खां लॻे ॿिया बि जीअण चाहियां थो। ज़िंदगी जॾहिं माण्हू खे सम्झ में अची वेंदी आहे, असांजे माण्हू जे आॾो ज़िंदगी जो को मक़सदु न आहे। ख़ासि करे मादे परस्त जेके असांजा जेके माण्हू आहिनि, ख़ासि करे जीअं यूरोप आहे, उनखे मानी खाइणी आहे, सुठो घरु खपे, सुठी गाॾी खपे, माण्हू न खपे उनखे। त आऊं चवां थो लतीफ़ साईं ज़िंदगी जो मक़सदु असांखे हिन हिकिड़े बैत में न हिकिड़ी सिट में ॿुधाए, माण्हू घुरनि माल, ऐं सभु ॾींहुं घुरां सुपिरी, सॼो ॾींहुं सुपिरी। मुंहिंजो सुपिरी केरु आहे? नसीर मुंहिंजो सुपिरी आहे, वाह वाह। हीअ मुंहिंजो धीउ मुंहिंजो सुपिरी आहे, महबूब मुंहिंजी ज़ाल मुंहिंजी सुपिरी आहे, मुंहिंजा भाउ सुपिरी, माना सुठो माण्हू। वाह वाह। माण्हू घुरनि माल। माण्हू जी जेका मंज़िल आहे, जेका माण्हू जो जेको मक़सदु आहे, उहो जेसि ताईं मुतयन न हूंदो तेसि ताईं माण्हू न जी सघंदो। माण्हू छाजे लाइ जीए भला, ऐं छो जीअं? छो जी मुंहिंजो मक़सदु इहो आहे त मुंहिंजा पुट ख़ुशि हुजनि, मुंहिंजूं धीअरूं ख़ुशि हुजनि, मुंहिंजा बच्चा ख़ुशि हुजनि, मुंहिंजा दोस्त ख़ुशि हुजनि। त उनजे लाइ लतीफ़ साईं जो हीउ हिकिड़ो बैत काफ़ी आहे। पोइ हू बैत पढ़ंदासीं जेको लतीफ़ असांखे परचाए थो, यादि ॾियारिजो, विसरी न वञे। ॿियो बैत आहे त माण्हू घुरनि माल, ऐं सभु ॾींहुं घुरां सुपिरी। चई ॾिठो अथई? चई ॾिठो बि कोन अथमि। चई पोइ छा थो क़ुर्बान करीं? चई दुनिया ते दोस्त तां फिदा करियां फ़िलहाल। वाह। दुनिया चई सॼी जेका दुनिया जेका आहे, दुनिया असीं रोकड़नि खे बि चवंदा आहियूं, जेका बि मूं वटि दौलत आहे, पर शायदि ही सॼी दुनिया तारा चंद सभु क़ुर्बान करे, शायदि मूंखे केरु झलींदो? कि दुनिया ते दोस्त तां फिदा करियां फ़िलहाल। कि कहिड़ो आहे तुंहिंजो महबूब? चरियो जो थी पियो आहीं। चई कीअसि नाम निहाल। चई हुनजे असांखे नाले जीआरे विधो आहे। माना हुन जेको कॉन्सेप्ट आहे, जेको हुनजो जेको माण्हू जो जेको अचे पियो, नसुल जेको अचे पियो, चई हुनजो जेको कॉन्सेप्ट ई अहिड़ो आहे त कीअसि नाम निहाल। कि पसण तां परे थियो। पोइ त अलाए कहिड़ियूं क़यामतूं कड़कंदियूं, उहा त ख़बर कोन थी पवे, पर माना उनखां अॻु में असांजी दिलि जेका आहे उहा दहिलजे थी पई। हाणे इहो सभु कुझु थींदो, सुठो माहौल बि ठहंदो, भुलकार न भुल, जन्नत इन खां वधीक बि कहिड़ी थींदी? भुलकार न भुल, न की रावर ॾेह में, न को फ़ौज हूंदी, न को पुलिस हूंदी, न को हुकुमरान हूंदा, हर को माण्हू पंहिंजे पंहिंजे मर्ज़ी सां जेको हुन कमु रखियलु आहे उहो पाणे कमु पियो कंदो। हाणे इहो आहे जन्नत जो कॉन्सेप्ट। असां त कॉन्सेप्ट मां निकिता ई न आहियूं, असीं हाणे आने में पिया आहियूं। असांजा फ़िल्सफ़ा आने में पिया आहिनि त ख़राबु थी विया आहिनि, असांजे आलमनि खे ख़बर ई कोन्हे का। ॾिसो न हीउ फ़िल्सफ़ो आहे न, चए थो भुलकार। असां किथे जेको आहे, असां वाक़ई भुलकार आहे। भुलकार न भुल, न की रावर ॾेह में, चई आणियो विझनि आहरे, रोड़ियो रता गुल। माना हुननि जो एॾी ख़ुशहाली हूंदी, उन्हनि जा गॾ बि गुल खाईंदा, माना उठ बि उन्हनि जा गुल खाईंदा। आणे विझनि आहरे, रोड़ियो रता गुल। पर चवंदो शर्त कहिड़ो आहे? मारू पाण अमुल। घर जो धणी मुड़ुसु माण्हू, घर जो धणी मुड़ुसु माण्हू न हूंदो, तव्हांजो हुकुमरान मुड़ुसु माण्हू न हूंदो, न तव्हांजो घर हलंदो, न तव्हांजो हुकुमरानी हलंदो। हीउ लतीफ़ वटि हिकिड़ो माण्हू दाह खणी आयो आहे। लतीफ़ हुनखे चवे थो त जनरी सरे न साह रती रुस। रती माना रती सम्झो था? कि जिन खां सवाइ तव्हां जी नथा सघो, जनरी सरे न साह रती रुस मतन सी। चई हू झेड़ी, चई हू विड़े थो। चई पियो विड़े, अबो आहे न, अधो आहे न, धीउ आहे न, पुटु आहे न। पुटु त विढ़ंदो न, छो ॼणियो वई पोइ? महबूब विढ़ंदो न, आशिक़ कीअं विढ़ंदो? तूं त आशिक़ आहीं। आशिक़नि खे न आहे विढ़णो, माशूक़नि खे विढ़णो आहे। चई हो विढ़नि, हो झेड़ी न, तूं धको थी। पर कीअं हुनखे परचाईंदे? असीं छा कंदा आहियूं, कपिड़ो खणी ॻिची में विझी पोइ ॿिनी मुठनि सां झलींदा आहियूं। माना पंहिंजो पाण खे सरेंडर बि कंदा आहियूं, क़ैद बि करे पोइ पेश कंदा आहियूं पंहिंजो पाण। चई पांध ॻिचीअ पाए, चई पाण वञी परचाए, ॿुधायो रुठो ई रहिजी वियो। चई पाण वञी परचाए। चई हू न ईंदो, विड़ियो बि हू आहे,
भले वॾो आहे या नंढो आहे पर विड़ियो आहे उनखे अचणु खपनि चई न आऊं तो तोसां गॾु हलां लतीफ़ तो चवे त आऊं तो तोसां गॾु हलां ऐं इन बैत 3 साल हिकिड़ा ज़ाल मुड़ुसु पोढ़ा पाण में कावड़ियल हुआ हाला में मनोज कुमार जो बाबू मेघराज फ़क़ीर उहो राति जो सुबुह जो उथियो चई त असीं 3 साल असीं पाण में ॻाल्हाईंदा न हुआसीं तुंहिंजो इहो राति बैत ॿुधुमि उते कचहरी थींदी पोइ सभ जी फ़क़ीर वेंदा की सुबुह जो साजर उथियुसि चांहि ठाहियुमि पाण पीतुमि मालिकाणी खे ॾिनुमि त मालिकाणी चयो त हीअ छा रोई पई चई 3 साल जेको आहे तूं जेको आहे मूंसां ॻाल्हायो कोन्हे माना गॾु आहियूं असीं हिकिड़े घर में गॾु रहिया पिया आहियूं हिकिड़े कमरे में गॾु सुता पिया आहियूं हीअ 3 साल तूं जेको अॼु थी कहिड़ी महिरबानी चई मालिकाणी हिकिड़ो फ़क़ीर आयो आहे उन मूंखे बैत राति ॿुधायो उन मूंखे भॼी विधो त उन खां पोइ मुंहिंजे लाइ पूरियूं खणी आयो अलाए मिठाइयूं खणी आयो चई मालिकाणी ठाहे ॾिनियूं आहिनि मुंहिंजो अलाए बसि असांजो कमु थी वियो आहे अहिड़ा करोड़े मनोज जा बाबा ॾिसंदा हूंदा अव्हांखे ख़ुदा करे उन्हनि खे सम्झ अची वञे सही असीं तॾहिं बची सघूं था जो असीं पंहिंजे हिन पोड़नि खे पुट जेके आहिनि न पोटा इहे सॼी ज़िंदगी असां सां अञा जुठियूं कंदा पर जेके वञनि पिया जिन असांखे ॼणियूं अचनि असांखे जिन असांजी जिन ज़िलतूं रुगो अज़तूं न ज़िलतूं बि इन्हनि माण्हुनि सठियूं आहिनि असांजे वॾनि इज़तूं त हर को थो सहे पियो असीं चऊं था त हीअ जेको लतीफ़ साईं जो जेको बैत आहे इहो सभिनी खे सम्झणु खपे त जनरी सरे न सा रती रुस्म तनसी हो झेड़ीन तूं झको थी चई पांध ॻिचीअ में पा चई पाण वञी परचाए मथां रुठो ई रहिजी वञी अदा चाचो गुज़ारे वियो हलियो अदा हाणे छा कंदे तूं वियो हलियो हाणे वञी जेको आहे कुल्हे ॾियण खां बचूं ऐं कुल्हे ॾियण खां अॻु में अची वञे हिकु ॿिए खे परचायूं ख़ुदा तव्हांखे ख़ुशि रखे तव्हांजी महिरबानी जो तव्हांखे मौक़ो ॾिनो आहे बचनि सां आउं पंहिंजे बचनि सां मूं ॻाल्हायो हिते तव्हांजे कचहरी में मूं पंहिंजे धीअनि सां बि ॻाल्हायो आहे छो त असांजूं धीअरूं बि असांजे हिन तस्वरनि जहिड़ियूं त न थी सघियूं न दुनिया खां सुठियूं आहिनि इहो मां तव्हांखे ॿुधायो त दुनिया खां सुठियूं आहिनि पर पोइ बि जेका लतीफ़ जी लेवल आहे उहा ॿी आहे लख लाइक साहिब वाक़ई तानिया मूं ॾिठो पियो मुसलसल त जज़्बाती ज़ाहिर रिश्ता ऐं उहे ॻाल्हियूं जॾहिं थियनि थियूं ऐं इनशाला असीं सभु नसीर इलाही सारा सवाल हुया जेके न पुछी सघियासीं मुंहिंजी ख़्वाहिश हूंदी त सर वरी अचनि सभई सवाल मां पुछां इनशाला ऐं ज़ाहिर आहे असीं सभु जेकॾहिं इहो ई फ़लसफ़ो खणी हलंदासीं पांध ॻिची ॻल पाए पाण वञी परचाए मथां रुठो ई रहिजी वञे किथे असांखां देरि न थी वञे सो अव्हां मंझां असां मंझां जंहिंजी बि जंहिंसां का बि शिकायत आहे उनखे ख़तमु कयो भाउ हुजे भेण हुजे नंढो हुजे वॾो हुजे हलिया वञो उन्हनि खे परचायो जेकॾहिं ऐं काश असीं ईअं करे वञूं इहे ॻाल्हियुनि जी हद ताईं अमली तौर ते करे वञूं हीअ दुनिया असां लाइ जन्नत थी वेंदी इंशाअल्लाह ऐं हिते वठंदासीं ब्रेक जो वापसि मोटी ईंदासीं असां सां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़िर हिकु दफ़ा ॿीहर तव्हां सभिनीनि खे भलीकार चवंदासीं ऐं हाणे जे सेगमेंट जो टाइम थियो आहे हुनजो नालो आहे सुहिणा सुखनि ऐं हिन हफ़्ते असीं ॾिसूं था त प्रोफेसर के.एस. नागपाल साहिबु असांखे जेके आहिनि अमल जेको आहे उन जे बारे में छा था ॿुधाइनि त ज़िंदगीअ में अमल जो केतिरो अमल दख़ल हूंदो आहे ऐं अमल छा आहे ऐं उन जा असांजी ज़िंदगीअ ते केतिरा असर पवनि था सो उहो ॼाणूं था प्रोफेसर के.एस. नागपाल साहिब खां वेरी गुड मॉर्निंग भली करे आया असां अॼु उन शइ ते ॻाल्हाईंदासीं जेका तव्हांजे जन्नत ऐं दोज़ख जो सबबु आहे इहो बि तव्हांजे हथ में आहे मूं वांगुरु तव्हां मुंहिंजे मथां खिलंदा हूंदा त इहो असांजे हथ में आहे जी साईं इहो तव्हांजे हथ में आहे रब तव्हांखे पंहिंजे इमेज ते ठाहियो जी man is fashioned after the image of God हे बाइबल जी लाइन मूं तव्हांखे ॿुधाई क़ुरान जी लाइन बि साॻी आहे असां इंसान खे इल्मु ॾेई यानी तकमील सां तॾहिं तव्हांखे चयूं अशरफुल मखलूकात आहियो तव्हां त इहो तव्हांजे हथ में आहे तव्हां जीअरे बि ऐं मरण खां पोइ बि जन्नत वठो या दोज़ख वठो इहो तव्हांजे हथ में आहे
हाणे इन ते हिकिड़े अहिड़े वॾे शाइर जेको पाकिस्तान में टॉप 1 ते बीठल आहे, उहो आहे अल्लामा इक़बाल। अमल से ज़िंदगी बनती है जन्नत भी जहन्नुम भी। अमल से हाणे असांजो कहिड़ो लफ़्ज़ थियो, अमल। तव्हां ख़ुशि रहो, तव्हां ना ख़ुशि रहो, जेको असांजो मौज़ू पई रहियो आहे, तव्हां जन्नत में वञणु चाहियो या तव्हां दोज़ख में वञणु चाहियो। नॉट बाय वर्च्यू ऑफ बर्थ आर रिलीजन। अमल अमला ओते होन निबेड़े खड़ी रहन गियां ज़ाता। पहिरीं मां हिनखे वाज़े ज़रूरु कयां। हे बुला थो चए त उते दरगाह में अमलनि ते हिसाब थींदो, फ़ैसिलो थींदो। निबेड़े चइबो आहे फ़ैसिले खे। ज़ात मां फ़िलाणो आहियां, मां फ़िलाणो आहियां, मज़हब फ़िको, रब तव्हांजे अमल जो हिसाब ॾींदो। कर्मी आपो आपणे, इनखे वरी कर्म चइबो आहे हिंदी में। पंहिंजे कर्मनि सां, कर्मी आपो आपणे, पंहिंजे ई कर्मनि सां, के नेड़े के दूर, के रब जे वेझा थींदा, के परे फिटी कया वेंदा। त अमल तव्हांजो तव्हांजे लाइ सज़ा या जज़ा जो कारण आहे। पर हाणे उन खे बि छॾियूं। तव्हांखे ज़िंदगी ख़ुशी घुरिजे न, मुतमइन रहो, इत्मीनान घुरिजे न। हा त चओ था सभई मुंहिंजा साईं, पर असांजो अमल उन जे उबतो आहे। ख़ुशी आहे शुक्र में। घणा भेरा असां रब जो शुक्र अदा कयूं था। रब जो शुक्र अदा करणु सिर्फ़ु लफ़्ज़नि सां न आहे, ख़ुशि रहण सां आहे। मायूस थियव त माना नाशुक्रा थियव। हे हाणे अमल जी ॻाल्हि थो कयां। ऐं जेकॾहिं ख़ुशि रहो था, सदाईं मुरकंदा रहो था, त तव्हां शुक्र में आहियो। जी, ही असांजो अमली तरह शुक्री या नाशुक्री जी ॻाल्हि आहे। त इहो तव्हांजे मथां आहे त पंहिंजे अमल सां, ऐं रब तव्हांजो अमल ऐं अमल खां पहिरीं वारी नियतूं थो ॾिसे। हाणे नियत छा आहे? जेका तव्हांजी सोच आहे। जीअं तव्हां सोचींदव ओड़ियूं तव्हांजूं नियतूं ठहंदियूं। जहिड़ियूं नियतूं ठहंदियूं ओड़ो तव्हांजो अमल ठहंदो। जहिड़ा अमल कंदव ओड़ो तव्हांजो किरदारु ठहंदो, जंहिंखे कैरेक्टर चइबो आहे। जी मुंहिंजा साईं, हीअ जदवल यादि रखिजो त असांजो अमल, हा, इन ते नज़र रखण जो बि मां अर्ज़ु करे छॾियां त तव्हांखे कीअं ख़बर पए त हीअ अमल मुंहिंजो सुठो आहे या बुरो आहे। हिन मां मूंखे जज़ा मिलंदी या सज़ा मिलंदी, या ॿिए माण्हू ते कहिड़ो असरु पवंदो। केतिरा बि सुवाल तव्हांजे ज़हन में अचनि, हा, उनजो जवाबु आहे, प्रैक्टिकल हल आहे। त उहो अमल जेकॾहिं तव्हां सां कयो वञे, तव्हां ख़ुशि थींदव, ना ख़ुशि थींदव। तव्हां छिड़बूं ॾींदा आहियो, तव्हां ॻाल्हा ॾींदा आहियो, तव्हां कावड़ कंदा आहियो। हाणे इहा कावड़ तव्हांजे मथां कई वञे, तव्हांखे इहे छिड़बूं ॾिनियूं वञनि, तव्हांखे इहे ॻाल्हा ॾिना वञनि, तव्हांजो रिएक्शन छा हूंदो? साईं, ॾाढी तकलीफ़ थींदी। त मिठा, ॿिए खे तकलीफ़ न ॾियो। हा, तकलीफ़ूं 100 भली, जी, उनजो तव्हांखे अजर मिलंदो, यकीन कयो। ॿिए जे बुरे सां सुठो हलो। हाणे बाबा फ़रीद जो हिकिड़ो दोहो, बुरे दा भला कर, गुस्सा मनो न हंडाए, देही रोग न लॻई, पल्ले सभु कुझु पाए। हाणे हीअ आहे प्योर तसौफ़। हाणे इन ते वरी ईंदड़ दफ़े ॻाल्हाईंदासीं त इहो कीअं सिखिजे। हाणे इजाज़त, हक़ मौजूद। थैंक यू सो मच प्रोफेसर साहब। अवां अमल जे हवाले सां तमामु सुठियूं ॻाल्हियूं ॿुधायूं। ऐं हाणे जे सेगमेंट जो टाइम थियो आहे, हुनजो नालो आहे सोशल मीडिया जे जहान में झाती। मतिलबु कि मुंहिंजो बि फेवरेट, ऐं नसीर मूंखे लॻे थो त अव्हांजो बि फेवरेट आहे। बिल्कुलु।
ऐं पहिरीं तस्वीर लॻे थो त अव्हां वटि ई आहे। न अव्हां ई ॾेखारे वठो, अव्हां वटि आहे पहिरीं तस्वीर। अव्हां जी टाई माशाल्लाह सुठी थी लॻे। Thank you so अच्छा जी, much. पहिरीं तस्वीर मूं वटि आहे सकाफ़ती ईद जा रंग। माशाल्लाह केतिरियूं सारियूं तस्वीरूं आहिनि ऐं मुख़्तलिफ़ रंग अव्हां ॾिसी रहिया आहियो। बिल्कुलु इंतिहाई शानदार नमूने सां सकाफ़ती ईद मल्हाई वई ऐं ही मुख़्तलिफ़ उन सकाफ़ती ईद जा जेके रंग आहिनि उहे अव्हांखे ॾेखारियूं पिया था। सोशल मीडिया ते इहे तस्वीरूं काफ़ी वायरल थियूं आहिनि त वॾे तादाद में जेके माण्हू आहिनि उहे घरनि खां ॿाहिरि निकिता। ख़ासि तौर ते कराची में जेको मुख्य प्रोग्राम थियो उन में वॾे तादाद में असांजी न्याणियुनि शिरकत कई, असांजे अदड़ियुनि शिरकत कई, असांजे भाइरनि वॾे अंग में शिरकत कई। खोड़ अहिड़ा माण्हू बि हुआ जेके घोड़े ते सवार थी करे उते आया। सो तस्वीरुनि में अव्हांखे पूरे साल हिन महीने जो इंतज़ार हूंदो, दिसंबर जो पहिरियों हफ़्तो ऐं पहिरें संडे जो पूरे साल इंतज़ार हूंदो आहे त असीं पंहिंजी सकाफ़ती ईद खे मल्हायूं। बिल्कुलु। ऐं माशाल्लाह तमामु सुठे नमूने सां हिन साल बि असां सेलिब्रेट कई। गुज़री वियो ऐं सॼी दुनिया में रहंदड़ जेके बि सिंधी आहिनि उन्हनि हीउ ॾींहुं मल्हायो ऐं कराची जा जेके मंज़र आहिनि ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ शहरनि जा मंज़र तस्वीरुनि जी सूरत में उहे असीं अव्हांखे बिल्कुलु, कुझु माण्हू हींअर ताईं बि मल्हाइनि था ईद। हाँ बिल्कुल, मल्हाइण भी खपे, हर रोज़ मल्हाइण खपे। सो हिकिड़ी ॿी मूं वटि तस्वीर आहे, ॾाढी इंट्रस्टिंग आहे उहा इन हिसाब सां ऐं अहम आहे त सियालकोट जा जेके वापारी आहिनि उन्हनि 200 जे लॻभॻि वापारियुनि गॾिजी करे पंहिंजी हिकिड़ी एयरलाइन शुरू कई आहे जंहिंखे एयर सियाल जो नालो हुननि ॾिनो आहे। पहिरें मरहले में ही एयरलाइन सॼे मुल्क में हलंदी। वज़ीर आज़म इमरान ख़ान हुनजो इफ़्तिताह कयो आहे। उहे तस्वीरूं अव्हांखे ॾेखारियूं पिया। सो एयर सियाल जूं ही तस्वीरूं आहिनि ऐं उन्हनि चयो आहे त पहिरें मरहले में ही मुल्क जे अंदरि हलंदी ऐं उनखां पोइ कोशिशि रहंदी त हू मुल्क खां ॿाहिरि बि ही एयरलाइन जेका आहे सा उनखे हलाइनि। सो हाणे असांखे इंतज़ारु इहो आहे त कराची एॾो वॾो शहरु आहे, ही माशी हब आहे, हिते बि तमामु अहम ऐं वॾा वापारी रहनि था पिया। सो कराची जा वापारी कॾहिं अहिड़ी का एयरलाइन या एयर सर्विस जेका आहे उहा शुरू कनि था। सियालकोट जो वापारियुनि शुरूआत कई आहे एयर सियाल जी। सो उन जा मंज़र अव्हांखे ॾेखारियासीं। माशाल्लाह तमामु सुठी तस्वीर हुई। अव्हां वटि हिते हिकिड़ी ॿी तस्वीर मूं वटि आहे त चीन में जेको फेस्टिवल थी रहियो आहे हुन जे हवाले सां आहे। आइस फेस्टिवल आहे ऐं अव्हां पाण ॾिसी रहिया आहियो त आइस सां केतिरी माशाल्लाह सुठी बिल्डिंग उन्हनि ठाही आहे ऐं इलाही सारी बिल्डिंग माण्हू ठाहे रहिया आहिनि। हा, उन ते कमु हले पियो थो। जीअं हेडलाइन में पंहिंजे नाज़रीन खे मां ॿुधायो त पूरो महीनो उन ते कमु हलंदो आहे। बर्फ़ मां वॾा वॾा ऐं अहम मुजस्मा ठाहिया वेंदा आहिनि मुख़्तलिफ़ बिल्डिंगुनि जा, मुख़्तलिफ़ शख़्सियतुनि जा ऐं मुख़्तलिफ़ जानवरनि जा बर्फ़ मां ही मुजस्मा ठाहिया वेंदा आहिनि ऐं उनजो जेको बाज़ाब्ता इफ़्तिताह आहे उहो ईंदड़ महीने खां कयो वेंदो। बहरहाल आइस फेस्टिवल जा मुख़्तलिफ़ जेके रंग आहिनि उहे चाइना में असांखे नज़र अचणु शुरू थी विया आहिनि। माशाल्लाह हिकिड़ी तस्वीर बिल्कुलु। उनखां पोइ ही मूं वटि तस्वीर आहे हैदराबाद में सिविल अस्पताल जे ॿाहिरियां सियारे जी सीज़न शुरू थी वई आहे। जेके परे परे खां मरीज़ अचनि था या मरीज़नि सां गॾु जेके माण्हू अचनि था उहे हिन सर्दी खे मुंहुं ॾियनि था ऐं उन्हनि खे गरम कपिड़ा ऐं ख़ासि तौर ते गरम बिस्तरा जेके आहिनि उहे फ़राहम करण जो जेको कमु आहे उहो शुरू कयो वियो आहे। हैदराबाद सां ई तालुक़ु रखंदड़ 2 अहम समाजी शख़्सियतूं आहिनि, ज़ुल्फ़कार हालेपोटो साहब ऐं ज़ुल्फ़कार कादरी साहब। उन्हनि ही कमु कयो आहे ऐं सोशल मीडिया ते ही तस्वीरूं आयूं त असां चयो त ज़रूरु उन शइ खे एप्रिशिएट करणु खपे, उन्हनि जी हिमत अफ़ज़ाई करणु खपे। ज़बरदस्त कमु कनि पिया था। लॉकडाउन जे ॾींहंनि में बि असांखे नज़र आयो त उन्हनि मुख़्तलिफ़ ख़ानदाननि ते वञी करे जेको आहे राशन पहुचायो ऐं हाणे सियारे जी सीज़न आहे। सो अस्पताल जे ॿाहिरियां जेके मरीज़नि जा मिट माइट आहिनि उन्हनि में उहो गरम बिस्तरा ऐं कपिड़ा विराइनि पिया था, उन्हनि खे ॾियनि पिया था। ईअं ई असां सभिनी खे माण्हुनि जी मदद करणु खपे छाकाणि त उन सां ई रब राज़ी थिए थो। बिल्कुलु। ऐं हिते वीडियो जो टाइम बि थी वियो आहे। बिल्कुलु, तस्वीरूं असांजे नाज़रीन ॾिठियूं ऐं यकीनन उन्हनि खे तस्वीरूं पसंदि आयूं हूंदियूं ऐं हर दफ़े असांजी कोशिशि हूंदी आहे त के इंट्रस्टिंग बि तस्वीरूं हुजनि, फ़नी बि हुजनि ऐं बामक़सद हुजणु उन्हनि जो ज़रूरी हूंदो आहे। पाण बि तस्वीरूं मोकिले सघो था। हा, अव्हां मोकिलियो था ऐं अञा बि जेकॾहिं अव्हां मोकिलींदा तव्हांजो मोकिलियल तस्वीरूं बि असां टेलीविज़न स्क्रीन ते ज़रूरु ॾेखारींदासीं। तस्वीरुनि खां पोइ असीं शामिल कंदा आहियूं कुझु अहम वीडियोज़ जेके आहिनि। सो पहिरीं वीडियो मूं वटि आहे ऐं ट्रक वारी वीडियो आहे जंहिंमें हू असांजे जेकी जदीद ऐं इंजीनियर चइबो हुन छा एक्सपेरिमेंट कयो आहे उहा मां जे साम्हूं आहे त ही छा एक्सपेरिमेंट आहे, ही मिटी अॻियां छो थी वञे। इनखे ॾाढो कैप्शन जेको लॻायो अथनि उहो ॾाढो इंट्रस्टिंग आहे त जेके ऑनलाइन क्लासिस थियनि था उनखां पोइ जेके इंजीनियर पैदा थियनि था उहे अहिड़े क़िस्म जा थियनि था, मिटी खणी पंहिंजे ई मुंहं ते पंहिंजे मथां उछलाईंदा। सो दुनिया में त ऑनलाइन क्लासिस हलनि पियूं थियूं, हुनजा ज़बरदस्त नतीजा मिलनि था, पर असां वटि उनखे बि मज़ाक बणायो वियो आहे त जेकॾहिं ऑनलाइन क्लासिस थींदा त उनजा अहिड़ा नतीजा थींदा, अहिड़ा इंजीनियर पैदा थींदा जो मिटी खणी पंहिंजे ई मथां उछलाईंदा। सो इंट्रस्टिंग वीडियो आहे, अव्हांखे बि यकीनन पसंदि आई हूंदी।
ऐं जेकी मूं वटि वीडियोज़ आहिनि उहे मुख़्तलिफ़ शहरनि जूं आहिनि जिते बारिश थी आहे तमामु घणी। जेकॾहिं असीं ज़िक्र कयूं घोटकी जो, लाड़काणे जो, जैकबाबाद जो, ऐं उनजे भरपासे में ॿिया नंढा वॾा शहर आहिनि उते सियारे जी पहिरीं बरसाति थी आहे। उनजा मंज़र मूंखे ॾेखारियूं पिया। कोयटा ऐं ॿियनि शहरनि में त बर्फ़बारी जो सिलसिलो बि शुरू थी वियो आहे, पर सिंध में बर्फ़बारी त नाहे थी। कॾहिं कॾहिं गोरख हिल स्टेशन में 2-3 साल पहिरियां ज़रूरु थी हुई। उहो तमामु थधो इलाइक़ो आहे। करे त कराची में बि बारिश थिए ताकि मां पकोड़ा खायां शाम में थिए। तव्हां ईअं खाई सघो था, न बारिश में वधीक मज़ो ईंदो आहे। चलो सही आहे। सो असांजे नाज़रीन खे ही वीडियोज़ बि पसंदि आयूं हूंदियूं। ऐं सर्दी आहे उन में जेतिरो थी सघे पंहिंजे पाण खे बचायो बि ज़रूरु, सर्दी खे इंजॉय कयो, पर एहतियात बि ज़रूरी आहे। ख़राब थींदो, खांसी ज़ुकाम बुखार ही सर्दी में आम आहे। हिननि शयुनि खे बचणो आहे असांखे। पीरसन ऐं ॿारनि खे महफ़ूज़ रखणु खपे। सो नाज़रीन, ही असांजो सिलसिलो हो सोशल मीडिया जे जहान में जाती पाइण जो। यकीनन अव्हांखे पसंदि आयो हूंदो। सो हाणे हिकु बार ॿीहर वक़्तु थियो आहे मुख़्तसर ब्रेक जो। ऐं ब्रेक खां पोइ अॼु जेका ॿी महिमान शख़्सियत आहे उहा असांखे कुझु देरि खां पोइ जॉइन करे पई। नई टही जा नौजवान शाइर आहिनि ऐं तमामु सुठी शाइरी कनि था पिया। ऐं ख़ासि तौर ते हर मौज़ू ते हुननि ॾाढो सुठो लिखियो आहे, इंतिहाई ज़बरदस्त लिखियो आहे। पर ख़ासि तौर ते औरतुनि जा जेके मसइला आहिनि उन्हनि ते ॾाढो ज़बरदस्त लिखनि पिया था। उन सां गॾोगॾु कोशिशि कंदासीं सो उन्हनि खां ज़बरदस्त क़िस्म जी उन्हनि जेका शाइरी आहे उहा बि असीं ॿुधूं ऐं उन्हनि सां कंदासीं खोड़ सारियूं ॻाल्हियूं। पर हिते टाइम आहे मुख़्तसर ब्रेक जो। वापसि मोटी ईंदासीं, असां सां गॾु रहिजो। जी नाज़रीन, ब्रेक खां पोइ हिकु बार ॿीहर अव्हांखे चऊं था भली कार। ऐं हिन वक़्तु असांखे जंहिं महिमान शख़्सियत जॉइन कयो आहे उहे नई टही जा इंतिहाई भलोड़ शाइर आहिनि। सुठा शाइर हुजण सां गॾोगॾु उहे सुठा नसर नवीस बि आहिनि ऐं नसर बि उन्हनि जो शानदार आहे। ऐं हींअर ताईं न रुगो हू सिंधी जेके अदबी हल्का आहिनि उन्हनि में पाण खे मञाए चुको आहे, पर उर्दू अदबी जेके हल्का आहिनि उन्हनि में बि माशाअल्लाह उन्हनि जो सुठो नाव आहे। उन्हनि जी शाइरी खे उर्दू में बि तर्जुमो कयो वञे थो, पाण बि हू उर्दू में शाइरी कनि था। ऐं हींअर ताईं जेकॾहिं ॾिसूं अनवर सन राय हुजे या रहमतुल्लाह मांजोठी साहिबु हुजे, ख़ुदा बख़्श अबड़ो साहिबु हुजे ऐं ॿियनि केतिरनि ई माण्हुनि उन्हनि जी शाइरी जो उर्दू में बि तर्जुमो कयो आहे। हनीफ़ लाशारी खां वेंदे खोड़ अहिड़ा रागी आहिनि जन उन्हनि जी शाइरी खे ॻातो बि आहे। ऐं उनखां वॾी ॻाल्हि जेकॾहिं उन्हनि जी शख़्सियत जो हिकिड़ो ॿियो जेको पहलू आहे त साईं अनवर पीरज़ादो साहिबु जेके कंहिं बि तारुफ़ जा मोहताज न आहिनि, उन्हनि जा फ़र्ज़ंद आहिनि। यकीनन मां सम्झी विया हूंदा ऐं ॻाल्हि करे रहियो आहियां अमर पीरज़ादे साहिब जी। सो अमर साहिबु लख लाइक़ अव्हांखे भली कार चऊं था। अमर साहिबु कीअं आहियो? अमर साहिबु बिल्कुलु ठीकु, तव्हां ॿुधायो? ऐं तव्हांजे अमर जो तालुक़ु अहिड़े इलाइक़े सां आहे, सॼी सिंध खे ख़बर आहे। बलड़े जी मोहन जे दड़े जे भरिसां नंढड़ो हिकिड़ो ॻोठु आहे, पर जंहिंखे लिटल मास्को चयो वेंदो आहे। उतां जो न्याणियूं, उतां जा नौजवान, उतां जा पीरसन, शायदि ई कोड़ो माण्हू हुजे जेको अदबी हल्के सां सलाड़ियल न हुजे, जेको शाइर न हुजे, जेको कहाणियूं न लिखंदो हुजे या जेको पढ़ंदो न हुजे सुठो। सो उन्हनि जी पूरी फैमिली, न रुगो फैमिली पर पूरो ॻोठु माशाअल्लाह उनखे इहो एज़ाज़ हासिलु आहे। ऐं अमर उतां सां तालुक़ु रखे थो। ऐं सुठी ॻाल्हि इहा आहे जो उन्हनि पंहिंजे बाबा जे नाले सां नाज़रीन अनवर पीरज़ादो अकेडमी ठाही आहे, जंहिंजा मुंहिंजे ख़्याल में 16-17 किताब हींअर ताईं अची चुका आहिनि। अनवर पीरज़ादे साहिब जे नाले सां हू उते मेलो बि कराइनि था पिया। तमामु घटि ईअं थींदो आहे जेके वॾियूं शख़्सियतूं असांखां रूहानी तौर ते त असां सां गॾु हूंदियूं आहिनि, जिस्मानी तौर विछड़ी वेंदियूं आहिनि, त उन्हनि जे जेके पोयर हूंदा आहिनि उहे उन्हनि खे यादि कनि। पर इहा तमामु सुठी ॻाल्हि हूंदी आहे जॾहिं बि असीं पढ़ंदा आहियूं अनवर पीरज़ादो अकेडमी तरफ़ां नवां जेके किताब अचनि पिया, सो ॾाढी ख़ुशी थींदी आहे। उनमें बि अमर जो अहम किरदारु आहे। महिरबानी। अमर सर, सॉरी टू से अव्हांखे सुबुह डिस्टर्ब कयो आहे। काफ़ी उन्हनि खे वेट बि करिणो पियो, सो इहे थिए थो न इलाही। अच्छा अमर साहिबु, जेकॾहिं आगाज़ अव्हांजी शाइरी खां कजे त कहिड़ो शाइर ॿुधाईंदो? हिकु शाइर लाइ ख़ुशनसीबी आहे। मां चवंदी आहियां जेकॾहिं शाइर हुजे त शाइरी खां आगाज़ हुजे, सिंगर हुजे त सिंगिंग खां आगाज़ हुजे। बिल्कुलु। पोइ आउं बि हिकिड़ी फरमाइश कंदुसि धीअ जे हवाले सां। हुनजो हिकिड़ो मशहूरु नज़म मूंखे जेको ॾाढो वणियो आहे। मां बि हिकिड़ी फरमाइश कंदसि। हींअर अलाए छा ॿुधाईंदा पंहिंजी पसंदि ते? शुरूआत उन खां ई था न, पोइ मां बि हिकिड़ी फरमाइश कंदसि सेल्फी वारी। कहिड़ो आहे उहो बि आहे न मुंहिंजो? साइड इफेक्ट ऐं साइड इफेक्ट सेल्फी कल्चर।
सवेर तव्हां ॻोठ बलड़ेजे जी ॻाल्हि कई त मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त असां हिकिड़ो ईअं सर्वे कयो त सिर्फ़ु बलड़ेजीअ मां 60 खां वधीक किताब शाइरी ऐं अदब जा बलड़ेजीअ मां प्रोड्यूस थिया आहिनि। अनवर पीरज़ादो हुनजा त 20 खां मथे किताब आहिनि, मीर मोहम्मद पीरज़ादो, सत्तार पीरज़ादो, मसरूर आहे, गौस आहे, रहमत, साहिल, ज़ैद, ज़रार, असां सभु इन्हनि जे, ऐं शाह मोहम्मद पीरज़ादो, मलका, इन्हनि सभिनि जे बुक्स खे तव्हां मिलायो त 70-80 किताब सिर्फ़ु तव्हांखे बलड़ेजीअ मां था प्रोड्यूस थियनि। ऐं शायदि सिंध में ॿियो को अहिड़ो ॻोठ हुजे जंहिंखे इहो अहसासु हुजे। ॻोठ छा कंहिं शहर जा बि एतिरा कोन हूंदा। इहो हाणे सर्वे थिए बहरहाल बलड़ेजे जी हासिलात आहे। माशाल्लाह। सो शाइरी नसीर सफ़र आहे, तव्हां सभु गॾु रहिया आहियो। ऐं हिकु नज़्म आहे जेको थोरो मक़बूल थियो आहे, धी सां वचन। सही। हे असल में मां पंहिंजी धीउ संभारा जे जॾहिं ॼाई हुई त उनखे इमेजिन करे, उनजे कैफ़ियतुनि खे इमेजिन करे लिखियो। नाज़ुक नंढड़े हथ सां मुंहिंजी आङुर पकड़े, मुंहिंजी अभम धीउ ॾिसे थी मूं ॾे। नाज़ुक नंढड़े हथ सां मुंहिंजी आङुर पकड़े, मुंहिंजी अभम धीउ ॾिसे थी मूं ॾे। ॼण त चवे थी अखियुनि सां, बाबा तुंहिंजी आङुर पकड़े, पंहिंजे पेरनि ते बीहंदसि मां। मूंखे एॾो प्यारु ॾिजां जेॾो पुट खे ॾींदो आहीं। मुंहिंजे ख़ामिन ते बि पुट जे ख़ामिन वांगुरु टहक ॾिजां तूं बाबा। बाबा मुंहिंजो दोस्त थिजां तूं। मुंहिंजा राज़ बि ॿुधजां बाबा, पंहिंजा राज़ बि मूंसां सलजां। मूंखे सा आज़ादी घुरिजे जेका तुंहिंजे लाइ रहे थी। मूंखे सा आज़ादी घुरिजे जेका तुंहिंजे लाइ रहे थी। मुंहिंजा ख़्याल बि दूर उॾामण था चाहिनि, पोइ कंहिं बि शिकारीअ जे ड्रिज खां तूं न उॾामण खां झलजां। मूंखे पंहिंजी राय ॾिजां पर मूं ते पंहिंजी राय न मढ़जां। मूंखे पंहिंजी राय ॾिजां पर मूं ते पंहिंजी राय न मढ़जां। तुंहिंजे लफ़्ज़नि खां वधि बाबा मां तुंहिंजे अमलनि मां सिखंदसि। तुंहिंजे लफ़्ज़नि खां वधि बाबा मां तुंहिंजे अमलनि मां सिखंदसि। मुंहिंजो जीवन साथी कीअं हुजे सो तूं बि ॾसजां, पर हू केरु हुजे सो मूं ते छॾिजां। उहो मूं ते छॾिजां। मुंहिंजो जीवन साथी कीअं हुजे सो तूं बि ॾसजां, पर हू केरु हुजे सो मूं ते छॾिजां। मुंहिंजो मुड़ुसु किनो जे निकिरे, उनखे तूं तक़दीर न चइजां। ॿारनि खे ज़ंजीर न चइजां। मुंहिंजा फ़र्ज़ भली तूं ॾसजां, पर मूंखां मुंहिंजो वजूद न खसिजां। मूंखे तुंहिंजे नेणनि में का वहशत कोई ख़ौफ़ न घुरिजे। मूंखे तुंहिंजे नेणनि में ख़्वाबनि जहिड़ी दुनिया घुरिजे। चैन अमुन ऐं राहत घुरिजे। पंहिंजा भरियल नेण खणी, पंहिंजी धीउ जा नाज़ुक हथड़ा आऊं चुमी थो हाओ चवां। थो धीउ जे मुख ते मुर्क ॾिसां, थो धीउ जे मुख ते मुर्क ॾिसां। ऐं जेकॾहिं हर पीउ ईअं बणिजे ऐं पंहिंजे न्याणियुनि जी ख़्वाहिशुनि जो ईअं एतिराम करे त शायदि असां ॾिसो न, हाणे भली केॾियूं बि खणी दावाऊं कयूं, पर अॼु बि असांजी जेका न्याणी आहे उहा कुहाड़ी जी छांव वेठि ज़िंदगी पई गुज़ारे। भले असीं शहरनि में अची विया आहियूं, कुझु बि थी वियो आहे, पर जेका असीं पंहिंजे लाइ आज़ादी चाहींदासीं, पुटु कुझु बि कंदो वते हुन ते प्राउड फील कबो, पर असांजी न्याणी ख़ुदा न ख़ास्ता कुझु ही शाइरी नसीर उहो आहे जेकी माशरे खे चेंज करे सघे थी, माण्हू जी सोच खे चेंज करे सघे थी। ही त शेर शाइरी थी वई। हिन सां गॾोगॾु छा मसरूफ़ियात आहे नवां जी? प्रोफेशनली मां फार्मासिस्ट आहियां ऐं उनजी हिकिड़ी प्रोफेशनल डिग्री आहे। मुंहिंजी जॉब बि हिकिड़ी मल्टीनेशनल फार्मा कंपनीअ में आहे, उते मां मैनेजर आहियां। त हिकिड़ो साइंस ऐं आर्ट जो हिकिड़ो गॾियल कॉम्बिनेशन आहे। आर्ट जे लिहाज़ खां अदब ऐं आर्ट सां दिलचस्पी आहे, साइंस वरी प्रोफेशनल लिहाज़ खां आहे। हिन खां अलावा जीअं नसीर ॿुधायो, असांजी अनवर पीरज़ादो अकेडमी आहे ऐं बाबा जो छॾियल कमु हो। अॻु में सहेड़ियोसीं, किताब आंदासीं, 20 खनि किताब आहिनि ऐं असां अकेडमीअ तरफ़ां ॿिया बि किताब छपराया। छो त असां इहो सम्झूं था त अनवर पीरज़ादे जो जेको फ़िक्रु आहे उन सां सलाहियल जेके ॿिया किताब बि आणे था सघूं। मुंहिंजा पंहिंजा बि किताब 2 अनवर पीरज़ादो अकेडमीअ तरफ़ां आया। ज़रार जो आयो, ज़ैद जो आयो, डॉक्टर मोहम्मद हसन जी आत्मकथा असां छपराई ऐं उनखे हाणे असां थोरो एक्सटेंड कयो। असां इहो अनवर पीरज़ादो मेलो कयो त उनजो बेसिक मक़सदु इहो, तव्हां त पाण सिंध लिटरेचर फेस्टिवल जा ऑर्गेनाइज़र आहियो, तव्हांखे ख़बर आहे
त पोइ असां इहो सोचियो त हाणे शहरनि में त मेला थियनि था, पर मेलनि खे, अदबी मेलनि खे ख़ासि तौर ते ॻोठ में ट्रांसफर कजे, ऐं जेका राइटर्स जी जनम भूमि आहे उनखे हिकिड़ो ट्रिब्यूट ॾिजे, ऐं उतां जा जेके नौजवान आहिनि या उतां जो जेको शऊर आहे उन सां या इंटेलेक्चुअल माण्हुनि जी लह विचड़ थिए, उन्हनि जो तालुक़ु थिए, त बेसिक इहो ख़्वाबु हो जंहिंजे करे असां, इहो ॾुखियो कमु हो पर असां इन जी शुरूआति कई। अच्छा सर, हिकु आम माण्हू त हिन माशरे खे ॾिसे थो, पर हिकु शाइर पंहिंजे कहिड़े मतिलबु कीअं थो ॾिसे हिन माशरे खे, हिन जे हालात खे? कोरोना जहिड़ी वबा आई आहे, हिकु ॿिए सां माण्हू परे थी विया आहिनि, अव्हां कीअं था ॾिसो हिन शइ खे? असल में शाइर हिकिड़ो आदर्शी दुनिया जा ख़्वाब लहंदड़ माण्हू हूंदो आहे, उहो आइडियलिस्ट हूंदो आहे, उहो हिकिड़ी उनजे तसवर में जेका दुनिया हूंदी आहे उहा उनखे इम्प्लीमेंट करणु चाहींदो आहे। उहो इहो न ॾिसंदो आहे त इहो फीज़िबल आहे या न, उहो चवंदो आहे फीज़िबिलिटी ठाहिणु, इम्प्लीमेंट करणु ॿियनि जो कमु आहे, मुंहिंजो कमु उन आइडिया खे इम्प्लीमेंट करणो आहे। शाह लतीफ़े जी तव्हां शाइरी ॾिसो, उन इम्पॉसिबल ॻाल्हियूं कयूं आहिनि, ऐं पोइ वक़्तु उन्हनि शयुनि खे पॉसिबल करे ॾेखारींदो आहे। बाक़ी करोना जे हवाले सां जेका तव्हां सिचुएशन था चओ त इन कैफ़ियत मां सॼी दुनिया पई गुज़रे, ऐं उन करोना ते तमामु घणो अदब लिखियो वियो आहे। मां हिकिड़ो नज़म तव्हांखे ॿुधाइणु चाहींदुमि जेको मां करोना जी कैफ़ियत ते लिखियो आहे, ऐं उहो ज़ाहिर ॿिन्ही किताबनि खां पोइ आयो आहे। ऐं हिकु नसरी नज़्म, हूअं त घणियूं शयूं लिखियूं आहिनि करोना ते, पर हे मां हिते हिन प्रोग्राम में हिकिड़ो नज़म तव्हांखे ॿुधाइणु चाहींदुमि। ज़रूरु। नसरी नज़्म, नसीर मां पाबंद शाइरी बि कई आहे, आज़ाद शाइरी भई नसरी नज़्म। त असांजे फ्रेंड लिस्ट में हाणे मरी वियल दोस्तनि जो तादादु ज़हरनि खां घणो थी वियो आहे। असांजे फ्रेंड लिस्ट में हाणे मरी वियल दोस्तनि जो तादादु ज़हरनि खां घणो थी वियो आहे। दोस्ती मरण सां डिलीट करे नाहे सघिबी, दोस्ती मरण सां डिलीट करे नाहे सघिबी। रोज़ को दिलि घुरियो पंहिंजी तस्वीर जो कतबो खणी सोशल मीडिया जे ताज़ियती बुक ते लुड़कनि सां लिखाए पियो। दोस्ती मरण सां डिलीट करे नाहे सघिबी। रोज़ को दिलि घुरियो पंहिंजी तस्वीर जो कतबो खणी सोशल मीडिया जे ताज़ियती बुक ते लुड़कनि सां लिखाए पियो। सोशल मीडिया कब्रिस्तान थी वई आहे, सोशल मीडिया कब्रिस्तान थी वई आहे। कंहिं प्यारे खां मोकिलाए बि नथो सघिजे, कंहिंजे जनाज़े में वञणु बद अख़लाक़ी, कंहिंसां रूबरू ताज़ियत करणु ऐब थी वियो आहे। आइसोलेशन में ॾुखियनि साहनि सां जीअंदड़ माण्हुनि घर भातियुनि जा साह कढी छॾिया आहिनि। आइसोलेशन में ॾुखियनि साहनि सां जीअंदड़ माण्हुनि घर भातियुनि जा साह कढी छॾिया आहिनि। 14 ॾींहं 14 साल था लॻनि, 14 ॾींहं 14 साल था लॻनि। नंढा ॿार माइरुनि खां सवाइ सुम्हण ते हैरान आहिनि, उन्हनि लाइ निंड ई ड्रिज जो ख़्वाब थी वई आहे। नंढा ॿार माइरुनि खां सवाइ सुम्हण ते हैरान आहिनि, उन्हनि लाइ निंड ई ड्रिज जो ख़्वाब थी वई आहे। सुभाणे छा थींदो, कंहिंजो वारो ईंदो, मौत जी मुंद छांयल आहे। सुभाणे छा थींदो, कंहिंजो वारो ईंदो, मौत जी मुंद छांयल आहे। बाज़ारुनि में मौत जी ख़रीदारी जारी आहे, मौत जी वॾी सेल लॻल आहे। ज़िंदगी ख़तम थी रही आहे। वाह, ज़िंदगी ख़तम थी रही आहे। बिल्कुलु अमर, मूंखां बि ईअं ई, माना अॼु ॾींहं ताईं जेके बि मुंहिंजा के मिट माइट दोस्त विछड़ी विया हुजनि, जॾहिं खां हिन सोशल मीडिया जहान में पाण आहियूं, मूं अॼु ॾींहं ताईं पंहिंजे मोबाइल मां हुनजा नंबर डिलीट न कया हूंदा, न को मुंहिंजे फ्रेंड लिस्ट में अॼु बि उहे आहिनि। जॾहिं मां हेठि मथे कॾहिं कंदो आहियां त ॾिसंदो आहियां, वरी मूंखां इहो न थी सघंदो आहे, ऐं अव्हां खां बि न थिए, कंहिंखां बि थींदो। मुंहिंजे मोबाइल में अॼु बि उहे खोड़ माण्हू आहिनि जेके दुनिया में न आहिनि, पर उन्हनि खे ॾिसणु ताज़ो। मुंहिंजो अंग्रेज़ी जो टीचर हो असांजो, साईं आफ्ताब चारण साहिबु, यंग सफ़र 35-38 साल उनजी एज, उहे विछड़ी विया त यकीन कोन पियो अचे। सिंध यूनिवर्सिटी में अंग्रेज़ी डिपार्टमेंट जा उहे टीचर हुआ। सो हाणे उनखे असीं कीअं डिलीट कयूं, मिसाल या पंहिंजे मोबाइल मां? बसि उनखे जॾहिं ॾिसंदो आहियां त मूंखे वरी उहे सॼियूं शयूं, सो अव्हां जीअं हिन में ज़िक्र कयो आहे, सो हाणे मौत जी मुंद छायल आहे ऐं दुआ आहे। सो नेठि पाण उनखां बि पार पवंदासीं। इंसान ज़ात जेका आहे उन अॻु में बि अहिड़ियूं खोड़ मुश्किलातूं उनखे फेस कयो आहे। सुठी यादूं रहिजी वेंदियूं आहिनि, इंसान रहनि न रहनि, सुठी यादूं रहिजी वेंदियूं आहिनि। वीवर्स, हाणे टाइम थियो नंढी शॉर्ट ब्रेक जो, वापसि मोटी ईंदासीं, असां सां गॾु रहिजो।
जी नाज़िम, ब्रेक खां पोइ हिकु भेरो ॿीहर अव्हांखे चऊं था भलीकार। अमर पीरज़ादो असां सां गॾु मौजूदु आहे। उन्हनि सां खोड़ सारियूं ॻाल्हियूं बि थींदियूं ऐं उन्हनि खां असीं शाइरी बि ॿुधंदासीं। अमर भाउ, जीअं पाण पहिरें कचहरी कईसीं पे वेठे गेस्ट रूम में चांहि बि पीतीसीं, त अमर भाउ जो त नालो ई अमर आहे न, त हिननि खे अमर थियण जी ज़रूरत ई कोन्हे, ॼमंदे ई अमर आहिनि माशाल्लाह। ठीकु आहे। उन खां पोइ ज़ाहिर आहे इश्क, अमर पीरज़ादे साहब जेको ॿियो किताबु आहे उहो इश्क खां पोइ डायरेक्ट ई फना ते वञी पहुता आहिनि। इश्क खां फना वारो सफ़र कीअं गुज़रियो? इहो मूंखां अक्सर सवाल कंदा आहिनि त तव्हांजी शाइरीअ खे त फना न आहे, पोइ तव्हां इहो फना ॾे काॾे हलिया? किताब आहे बि असां वटि, पर मां सम्झां थो मुंहिंजे ॿिन्ही किताबनि जो हिकु ई नालो आहे, इश्क ऐं फना ॻाल्हि साॻी आहे। जंहिं इश्क कयो आहे उहो फना वठंदो आहे, ऐं जंहिं फना न वरिती आहे उन इश्क। तॾहिं तव्हां ही ॿई किताबूं गॾु रखंदा आहियो, पहिरां इश्क पोइ फना। अमर ऑलरेडी आहिनि। अमर ऑलरेडी आहिनि। चित्रा सिंह हिकु गज़ल गाईंदी आहे, इश्क फना का नाम है, इश्क में जिंदगी न देख, ज़र्रा आफ़ताब बन, जलवे में रोशनी न दे। त उहो माने इश्क नालो ई फना आहे। त मां त ॼण त तसलसल आहे इश्क जो फना, ऐं ॼण त साॻी कैफ़ियत आहे। सही। अच्छा, जीअं पाण उथंदे ई अव्हां खां फरमाइश थी त न्याणी वारो नज़म अव्हां ॿुधायो, त उन करे अव्हांजी हिकिड़ी का अदबी हल्कनि में सुञाणप फेमिनिस्ट शाइर तौर बि आहे। रोमांस ते बि अव्हांजा सुठा माना सुठी शाइरी कयो पिया था, गज़ल बि आहिनि अव्हांजा, गीत नज़म बि। पर इहो जेको फेमिनिज़म वारो घणा माण्हू वरी इन खां लहराईंदा आहिनि, पर अव्हांखे कीअं थींदो आहे, प्राउड फील थींदो आहे जॾहिं केरु अव्हांखे फेमिनिस्ट पोइट चए? बिल्कुलु, माना फेमिनिज़म त मां सम्झां हिकिड़ो इंसानियत जो जेको आहे हिकिड़ो बुनियादी आहे, जेको इंसान आहे उहो फेमिनिस्ट ज़रूरु हुजणु घुरिजे। असां शाह लतीफ़ खे बेटाईअ खे फेमिनिस्ट शाइर चवंदा आहियूं। ख़ुदि मुंहिंजो वालिद अनवर पीरज़ादो हुनजी हिकु सुञाणप फेमिनिस्ट आहे। फेमिनिज़म जी माना ई इहा आहे त बराबरी, इंसान खे तव्हां बराबरि सम्झो। हाणे जेको औरत खे बराबरि नथो सम्झे त उहो ज़ाहिर आहे उहो फेमिनिस्ट न आहे, ऐं जेको फेमिनिस्ट न आहे माना उहो बराबरीअ ते यकीन नथो रखे। कंहिं बि क़िस्म जो इस्तेसाल जेको इंसानी रवैयनि जे बुनियाद ते ऐं जे तव्हां रखो था, त पोइ तव्हां फेमिनिस्ट न आहियो। त ऐं इहा मुंहिंजी का शौरी कोशिशि न आहे, पर ज़ाहिर आहे असां वटि जीअं त इहा रोशन ख़्याली घटि आहे। जीअं मां तव्हांखे धीउ ते नज़म ॿुधायो या औरतुनि ते जेके ॿिया नज़म, त इहा ॼण त हिकिड़ी सुञाणप मिली वई आहे जेका शौरी न आहे, पर ॼण त उन्हनि कैफ़ियतुनि मां, छो त अहिड़ी शाइरी शायदि घटि थी थिए, या सिर्फ़ु औरतुनि जे वातां थी थिए, मर्द उहो वॉइस नथा बणिजनि। त पोइ अहिड़े क़िस्म जूं शाइरियूं, हाणे मां हिकिड़ो नंढड़ो 63 जो नज़म लिखियो, सोच जो अंधेरो आहे, सोच जो अंधेरो आहे, औरतुनि खे परखण में मर्द ॼण वॾेरो आहे। सोच जो अंधेरो आहे, औरतुनि खे परखण में मर्द ॼण वॾेरो आहे। त असां ॾिठो आहे पढ़ियल लिखियल रोशन ख़्याल लिबरल माण्हू, पर जॾहिं औरतुनि जी का ॻाल्हि थी अचे त उन हवाले सां उहो माना शाउनिस्ट क़िस्म जूं, शाउनिस्ट मर्दनि जहिड़ियूं ॻाल्हियूं कंदा आहिनि। ऐं हाणे सुनीता वारो केस ॾिसो न अची वियो आहे यार, हर कंहिंखे राइट आहे न, भला हुननि हिन वक़्त ताईं हुननि सां गुज़ारियो कहिड़े हालतुनि में कीअं, भला हाणे हुननि जो मुड़ुसु जेकॾहिं रज़ामंदी सां या कीअं बि हू हिकिड़ो स्टाम्प पेपर जेको हले पियो थो, हुन असां वटि हिते फ़तवा था जारी थियनि। तव्हां कंहिंजी पर्सनल ज़िंदगीअ खे सोशल मीडिया ते खणी हुनखे हुनजी कैरेक्टर असैसिनेशन चङा भला जिन खे असीं पढ़िया लिखिया चऊं, दानेश्वर जी हिकिड़ी वॾी तशरीह आहे, दानेश्वर त असां वटि आहिनि बि अलाए न, पर सदाईंदा सभु को आहे, सदाईंदो आहे, पर उहे माण्हू ॾिसो कीअं लही था पवनि। हिन में मां हिकिड़ो नज़म लिखियो, शौक़ीन फेमिनिस्ट। हिकिड़ा माण्हू त उहे हूंदा आहिनि जेके फेमिनिस्ट हूंदा आहिनि, ॿियनि खे वरी शौक़ु हूंदो आहे फेमिनिस्ट थियण जो, त उहे वरी अञा एक्सपोज थी वेंदा आहिनि जॾहिं उहे ज़ाहिर इहो कंदा आहिनि त असां रोशन ख़्याल आहियूं, पर रवैयनि में पंहिंजे या पंहिंजे घर में उन्हनि जो रवैयो कीअं आहे, समाजी लिहाज़ खां कीअं आहे, त पोइ अञा एक्सपोज थींदा आहिनि। त उहो बि मुंहिंजो हिकिड़ो नज़्म आहे, शौक़ीन फेमिनिस्ट। त पोइ रुगो फेमिनिज़म ते ई असांखे ॿुधाईंदो या कुझु रोमांस ते बि असांखे ॿुधाईंदो? हा बिल्कुलु, रोमांटिक त शाइरी भरी पई आहे। वाह वाह, भरी पई आहे शाइरी रोमांटिक। तव्हां कंहिंजी चूंड था कयो, इश्क जी फना जी? मूंखे लॻे थो फना जी करणु घुरिजे हाणे। हे बि हिकिड़ो कुझु गज़ल ॿुधाईंदुमि तव्हांखे रोमांटिक, पर हे हिकिड़ो नसरी नज़्म आहे। तूं मींहं में भिजी पई या पंहिंजे हुस्न सां दुनिया जी गदलाण पई लाहीं। वाह वाह। तूं मींहं में भिजी पई या पंहिंजे हुस्न सां दुनिया जी गदलाण पई लाहीं, तो समुंड में पेर ॿोड़िया
या छोलनि खे आशीर्वाद पे ॾिनो। वाह वाह। समुंड में तो समुंड में पेर ॿोड़िया या छोलनि खे आशीर्वाद पे ॾिनो, तो टहक पे ॾिना या गुलाबनि खे खिलण पे सेखारियो। वाह वाह, गुलाबनि खे खिलण पे सेखारियो। तो टहक पे ॾिना या गुलाबनि खे खिलण पे सेखारियो। तो साड़ी पाती, तो साड़ी पाती या जवानीअ खे चेल सां ॿधी छॾियो। वाह। तो साड़ी पाती या जवानीअ खे चेल सां ॿधी छॾियो। तो लुड़क पे हारिया या दर्द जे दाइमी हुजण जी गवाही पे ॾिनी। वाह वाह। तो लुड़क पे हारिया या दर्द जे दाइमी हुजण जी गवाही पे ॾिनी। तो झुमर पे हई या धरतीअ जे सदन जो थक पे लाथो। वाह। तो झुमर पे हई या धरतीअ जे सदन जो थक पे लाथो। तो मेकअप पे कयो या मुंहिंजे इश्क खे ज़र्क बर्क पे कयो। वाह 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 वाह। तो मेकअप पे कयो या मुंहिंजे इश्क खे ज़र्क बर्क पे कयो। तो साह पे खयो या हिन काइनात खे जीअण पे सेखारियो। वाह 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 वाह। इतनी टहकनि वॾी मां ख़बर पवे थी ॻाल्हियूं दिलि सां किथे किथे लॻनि थियूं। ज़बरदस्त। हिकु ॿियो बि नई कैफ़ियत में आहे फना जो आख़िरी नज़्म आहे किताब जो, शर्त। मेकअप ते तुंहिंजो चहिरो ॾाढो सूट कंदो आहे। मेकअप ते या मेकअप तुंहिंजे चहिरे ते? मेकअप उल्टो आहे। मेकअप ते तुंहिंजो चहिरो ॾाढो सूट कंदो आहे। मोबाइल कैमरा तुंहिंजी सेल्फीअ लाइ ईजाद थी आहे। तुंहिंजी सेल्फी। वाह वाह। मोबाइल कैमरा तुंहिंजी सेल्फीअ लाइ ईजाद थी आहे। पार्क जी छबर तुंहिंजे पेरनि खे ॾिसी वजूद में आई आहे। वाह वाह। रंग तोखे पाइण लाइ कपिड़नि जे थाननि मां विछाइजी था वञनि। वाह वाह। रंग तोखे पाइण लाइ कपिड़नि जे थाननि मां विछाइजी था वञनि। आबशार तुंहिंजे वारनि जो हुस्न बयानु करण लाइ वहंदा था रहनि। वाह वाह। आबशार तुंहिंजे वारनि जो हुस्न बयानु करण लाइ वहंदा था रहनि। चंड तोखे वणाइण लाइ रोज़ नवां नवां रूप पियो मटाए। मींहुं तुंहिंजे जिस्म छुअण लाइ आसमान मां पंधु थो करे। वाह वाह। समुंड तुंहिंजा पेर छुअण लाइ छोलियूं हणी रहियो आहे। आईनो तो लाइ लिया पाईंदो थो रहे। शाइरी, मौसीक़ी, मुसवरी तुंहिंजा मुख़्तसर तारुफ़ आहिनि ऐं इश्क तुंहिंजो हुस्न बयानु करण लाइ बुनियादी शर्त आहे। मूंखे हुन खां जेलसी फील थी थिए, जेकी बि आहे मूंखे साड़ थो थिए। तो अवां असांजी भाभी ॾिठी न आहे तॾहिं अहिड़ियूं ॻाल्हियूं था कयो। ज़बरदस्त। मूंखे किथे किथे हुन नज़ार काबानी वारा माना ख़्याल पिया नज़र अचनि। माना तो वाक़ई वाह वाह कमाल, मज़ो अची। बाक़ी इहो जेको आहे ग़ज़ल हिकु तव्हांखे ॿुधायां रोमेंटिक, तो इहो ॻातो बि आहे हुन शफ़ी फ़क़ीर पुट सिकंदर फ़क़ीर। तो सिवा ज़िंदगी जा निभाई हुई, सात पंहिंजी न हुई सा पराई। न गुनगुना। तो सिवा ज़िंदगी जा निभाई हुई, सात पंहिंजी न हुई सा पराई हुई। तेसि ताईं न थियासीं जुदा पाण में, जेसि ताईं असां में जुदाई हुई। वाह वाह। तेसि ताईं न थियासीं जुदा पाण में, जेसि ताईं असां में जुदाई हुई। जंहिं करे प्यार पंहिंजो न साॻियो रहियो, ॻाल्हि ॾिसजे त केॾी अजाई हुई। जंहिं करे प्यार पंहिंजो न साॻियो रहियो, ॻाल्हि ॾिसजे त केॾी अजाई हुई। जंहिं घड़ी मूं चुमियो तुंहिंजे रुख़सार खे, मुंहिंजे कदमनि जे हेठां खुदाई हुई। वाह वाह। जंहिं घड़ी मूं चुमियो तुंहिंजे रुख़सार खे, मुंहिंजे कदमनि जे हेठां खुदाई हुई। हू ज़माने अॻियां केॾो मजबूर हो ऐं ख़ुदा ताईं हुनजी रसाई हुई। हू ज़माने अॻियां केॾो मजबूर हो ऐं ख़ुदा ताईं हुनजी रसाई हुई। पाण सां बि करे ऐं छिरकी पियुसि, ॻाल्हि जेका सभिनि खां लिकाई हुई। जेतिरी बि गुज़ारे सघियुसि इश्क सां, तो लॻे ज़िंदगी बसि उहा ई हुई। तो सिवा ज़िंदगी जा निभाई हुई, सात पंहिंजी न हुई सा पराई हुई। असीं त इलाही इम्प्रेस थियासीं, मुतासिर थियासीं। पर अव्हां कंहिंजी शाइरी खां मुतासिर थींदा आहियो? घणो करे कंहिंजी शाइरी पढ़ंदा आहियो? शाइरीअ में मां सदाईं इहा ॻाल्हि कंदो आहियां त शाइरीअ में ख़्याल जे लिहाज़ खां, कंटेंट जे लिहाज़ खां, उन में जेका गहराई आहे, स्कूल ऑफ थॉट जे लिहाज़ खां मां पंहिंजे वालिद अनवर पीरज़ादे जी शाइरीअ खां मुतासिर आहियां।
पर मूंखे शाइरीअ में जेको इंस्पायर कयो, जेका रिदमिक शाइरी, ग़ज़ल जी शाइरी, उहा मां शेख अयाज़ खे जॾहिं पढ़ियो त उन मूंखे, छो त मुंहिंजी तव्हां शुरूआती शाइरी पढ़ो त उहा ग़ज़ल जी शाइरी आहे, ऐं उन में अयाज़ जा जेके ग़ज़ल आहे, सखी पिया खे मिली त चइजांइ चांदनी तो सिवा न थींदी, त इहो मुफ़ाइलातुनि जो जेको तवील सभिनि खां बहिर हूंदो आहे, असां शुरूअ में उन ते तबा आज़माई कई, ऐं पोइ जेको मुंहिंजो ग़ज़ल मशहूरु थियो, जेको हनीफ़ला शाइरीअ ॻायो हो, वरी रहे थी झुड़ाली मौसम वरी उहो ई ख़्याल आहिनि, हवा मां ख़ुशबू अचे थी तुंहिंजी वरी उहो ई विसाल आहिनि। त इहा जेका पोइ असां शाइरी कई उन में अयाज़ जो रोल हो। बाक़ी उर्दू शाइरी मूंखे तमामु घणी पसंदि आहे, उन में फैज़ अहमद फैज़ ऐं ग़ालिब खे पढ़ियोसीं, पोइ वरी परवीन शाकिर, अहमद फराज़, जॉन एलिया ऐं सॼी उर्दू शाइरी। पर ज़ाहिर आहे जेको भिटाईअ जो रिसालो आहे उहो बेसिकली इंस्पायरेशन, ऑल टाइम फेवरेट उहो रहियो आहे। ऐं उनखां पोइ जदीद शाइरीअ में जेको सुठो लिखे थो उन सॼी शाइरीअ खां माण्हू इंस्पायर थिए थो, मुतासिर थिए थो। इमदाद हुसैनी जी शाइरी असांजी रहनुमाई कंदी रही आहे। अॼुकल्ह हिकिड़ो सिंध में बहस इहो बि अलबत्त शाइरी त तमामु घणी थिए थी पर मयारी न पई थिए, स्पेशली जेके असांजा सीनियर आहिनि उहे नौजवाननि खां इहा शिकायत कंदे नज़र अचनि था त सुठी शइ। एज़ ए यंग पोइट अव्हांखे छा थो, जेके अव्हांजे टहीअ जा नौजवान लिखनि था उहे कीअं पिया लिखनि? नसीर, हिन में ॻाल्हि इहा आहे त हिकु दौर जी जेका एनालिसिस आहे, मां सम्झां थो उहा उन दौर खां पोइ मुमकिन थींदी आहे। छो त हिकिड़ो सोनू निगम हिकिड़े दफ़े इंटरव्यू पियो ॾिए, उहो पियो चए त जंहिं दौर में किशोर, लता, रफ़ी आहे त उहे चवंदा त असांखां अॻु वारी टई क्लासिक आहे, ऐं असां था चऊं त किशोर, लता, रफ़ी क्लासिक आहिनि। हाणे अॻिते दौर ईंदो जॾहिं कुमार सानू, सोनू इन्हनि खे क्लासिक सम्झो वेंदो, त वाक़ई हाणे जॾहिं असां 90s जी म्यूज़िक ॿुधूं था त उहा हिन दौर जे लिहाज़ खां असांखे क्लासिक थी लॻे। त ईअं ई जॾहिं शेख अयाज़ जो दौर हो त उन वक़्तु इमदाद हुसैन चयो त मां जदीद सिंधी शाइरीअ खे अयाज़ खां अनवर ताईं सम्झंदो आहियां, पर उनखां पोइ वरी तव्हां ॾिसो त हाणे उनखां पोइ जेका टई आहे उन सीनियर शाइर अयाज़ गुल आहे, ऐं अयाज़ गुल खे असां हिकिड़ो वॾो शाइर सम्झूं था। दिल सुमरो आहे, अयाज़ जानी, हसन दर्स आहे, अयाज़ जानी आहे, रुबीना अबड़ो। ऐं पोइ इहो माना असल में जेका घणी शाइरी थी थिए, मां हिनखे सिंध जी ख़ुशकिस्मती थो सम्झां, छो त जॾहिं इहा शाइरी फिल्टर थी ऐं उन जी हिकिड़ी एनालिसिस थींदी त उन मां ज़ाहिर अहिड़ियूं शयूं निकिरंदियूं जेके हिकु दौर खे रिप्रेज़ेंट कंदियूं। ऐं ॿियो अलमियो इहो आहे त जेको शेख अयाज़ ॾिया ॾिया लाट सां में जिन शाइरनि खे रिकग्नाइज़ कयो उहे 10-12 शाइर हुआ, ऐं उहे हिकिड़ा मुस्तनद शाइर थी साम्हूं आया त हा हे हिकिड़ा शाइर आहिनि। पर अलमियो इहो आहे त 90s खां पोइ जेका शाइरी थी थिए, जंहिंमें असां बि अचूं था ऐं ॿिया खोड़ सारा शाइर था अचनि, इवन हुन में रुबीना अबड़ो बि आहे, हुन में रुखसाना प्रीत बि आहे जेके हिकिड़ा मञियल शाइर आहिनि, हुन में अहमद सोलंगी बि आहे, हुन में खोड़ शाइर आहिनि। त उन्हनि जी ईअं का एनालिसिस न थी आहे जीअं शेख अयाज़ उन्हनि जी कई। त ईअं इमदाद हुसैनी आहे हिन वक़्तु, जंहिंखां को अहिड़ो तफ़सीली किताब सिंधी शाइरीअ ते लिखाइजे, उनजे फ़िक्र ते, उनजे टेक्निक्स ते, उनजे धाराउनि ते लिखियो वञे त पोइ मूंखे नथो लॻे त जेका छंड छाण थी जेका शाइरी साम्हूं ईंदी उहा का असांखे मायूस कंदी, अञा बि असांखे फ़ख़ुरु थींदो। जन दोस्तनि अव्हांखे पहिरियों दफ़ो ॿुधो हूंदो, हू त केरु अव्हांखे न सुञाणे, इहो फेमिनिस्ट या रोमांटिक जेके अव्हांजा ग़ज़ल या गीत न आहिनि, अव्हां मज़ाहिमती शाइरी बि ज़बरदस्त कयो था। फना में ई चिचरिया लाश जे उनवान सां हिकिड़ो मूंखे उहो आख़िर में असांखे ॿुधाए पोइ मोकिलींदी, माण्हुनि खे ख़बर पए त न अमर जी शख़्सियत जो हिकिड़ो पहलू हीअ बि आहे। नसीब टाइम इलाही घटि हूंदो आहे असां वटि, ऐं दिलि चाहींदो त अञा मतिलबु शेर शाइरी हुजे। हा बिल्कुलु, हीअ नज़्म आहे बिल्कुलु मज़ामती शाइरी तमामु घणी आहे, ऐं हीअ हिकु जेको मिसिंग पर्सन्स ते हिकिड़ो नज़्म आहे, असांजो सर्वेच जो जॾहिं मिलियो उनजे पस मंज़र में लिखियो मां। इहा ख़बर हुई हू तोखे जहिड़ो कोन छॾींदा, तुंहिंजे विछोड़े जा समूरा ॾींहं कूड़ा दिलासा ॿुधी बि असीं घर भाती पंहिंजे दिलि जे क़ब्रस्तान में तुंहिंजी क़बर ठाहींदा रहियासीं, जंहिंमें तोखे नेठि अची सुम्हणो हुयो। बसि एतिरी ख़्वाहिश हुई तुंहिंजो जिस्म मौत जे सूर सवा ॿियो को सूर न माणे, पर अॼु
तुंहिंजो रस्ते ते उछलायल छियूं छियूं चिचरियल लाश ॾिसी रूह ई छिजी पियो आहे। को कंहिंखे ईअं बि मारे सघे थो जिन तुंहिंजे हथनि पेरनि जा नह पाड़ूं पटिया हूंदा। छा तिन जे ॿारनि जे हथनि पेरनि ते नह नाहिनि हूंदा? छा तिन खे सूरु नाहे थींदो जिन तुंहिंजे हथनि जूं आङुरियूं भॻियूं हूंदियूं? छा तन जी दिलि हॾनि जी ठहियलु आहे? छा बिजलीअ जा करंट माण्हूअ जे जिस्म लाइ हूंदा आहिनि? जिन तुंहिंजे गोॾनि खे ड्रिल कयो, छा तिन जो रूह ड्रिल थी चुको आहे? छा कातिल हुजण जा के मयार न थींदा आहिनि? छा कातिल हुजण जा के मयार न थींदा आहिनि? मारण ऐं बार बार मारण में वॾो फ़र्क़ु आहे। मारण ऐं बार बार मारण में वॾो फ़र्क़ु आहे। को बि जुर्म इन तशद्दुद खां वॾो कीअं हूंदो? को बि जुर्म इन तशद्दुद खां वॾो कीअं हूंदो? हुननि तुंहिंजा केतिरा ई क़त्ल कया आहिनि, असांजे जिस्म जा केतिरा ई हिसा कया आहिनि। तुंहिंजे जिस्म जा सभु ज़ख़्म असांजे जिस्म में मुंतक़िल थी विया आहिनि। तुंहिंजे जिस्म जो हर घाव हाणे असां लाइ तुंहिंजी यादि ऐं कातिलनि लाइ नफ़रत आहे। लफ़्ज़ न आहिनि बिल्कुलु। ऐं ही सर्वेज सां गॾोगॾु सॼी सिंध ऐं सॼे मुल्क मां जेके बि विया आहिनि, जिन जा बि विया आहिनि, उहे सभु माना ज़ाहिर आहे इहो सभिनी जी तर्जुमानी कंदड़ हिकिड़ो। ऐं शुरूआति पाण ॾाढी सुठी कई। ही बि ज़ाहिर आहे, पर सच पुछो त दिलि माना तड़पे थो ऐं रोए थो। ज़ाहिर आहे सर्वेज सां असांजूं बि कचहरियूं रहियूं या कुझु न सही। सो अमर भाउ, हाणे वेंदे वेंदे थोड़ी कॉमेडी थी वञे, सम्झो त हाणे टी किताब कहिड़ी था लिखो? हाँ, इश्क, फना ऐं टी जे लाइ छा था सोचो, कहिड़ो नालो हुजे? इहो तव्हां ॿुधायो, मां सोचियो न आहे न, पर इहो आहे त मां इहो सोचियो आहे त मां हर किताब जो नालो वन वर्ड रखंदुमि। उनजो हिकु लफ़्ज़, फना, इश्क, ईअं ई को हिकिड़ो ई महरक हूंदो हुनजो। मसरूर जो बि आहे, सुरूर ऐं इहो मुख़्तसर नाला असां वटि त माना सुरूर ऐं मुनफ़रद। कुझु नाला अहिड़ा मुंहिंजे ज़हन में अचनि था जेके चवंदुसि त थी सघे दोस्त चिड़ी पवनि। सही आहे। सो तमामु घणी महिरबानी अमर भाउ। ऐं इंशाल्लाह नेक्स्ट टाइम वरी असांजी ख्वाहिश हूंदी जेका असांजी भाभीअ में सुठी आर्टिस्ट बि आहे त विथ फैमिली इंटरव्यू जॾहिं हिननि जो असीं कयूं उहो वरी अञा वधीक दिलचस्प हूंदो। सो लख लाइक अव्हां टाइम ॾिनो ऐं नाज़रीन यकीनन अव्हांखे बि मज़ो आयो हूंदो। ऐं ही उन ॻाल्हि जी गवाही आहे जेकी माण्हू चवंदा त न सिंध में सुठी शाइरी न पई थिए। ही मिसाल अव्हांजे साम्हूं आहिनि ऐं अहिड़ा ॿिया खोड़ मिसाल आहिनि। ऐं जेके असांजा नौजवान आहिनि स्पेशली उन्हनि खे वरी सीनियर्स खां इहा शिकायत बि हूंदी आहे त उहे असांखे पढ़नि किथे था, जो इहा दावा था करे छॾनि त सिंध में सुठी शाइरी न पई थिए। सो असांजी कोशिशि रही आहे त ईअं ई जेको नओं टैलेंट आहे उनखे पंहिंजे प्रोग्राम जो हिसो बणायूं। अमर भाउ खे असां नओं बि न चवंदासीं, सॼी सिंध सॼो मुल्क उन्हनि खे सुञाणे। ऐं मुंहिंजी ख्वाहिश हुई त उन्हनि जूं कुझु उर्दू में बि कुझु शयूं ॿुधूं हा, पर इंशाल्लाह नेक्स्ट टाइम वरी असांजे प्रोग्राम जो टाइम थियो हिते पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। बहरहाल शो जो टाइम पंहिंजे इख़्तिताम ते वञी पहुतो आहे। इंशाल्लाह सुभाणे वरी मुलाक़ात थींदी। पंहिंजो इलाही सारो ख्यालु रखिजो।